सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन। अस्सलाम वालेकुम जी। सलाम सिंध में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान। कीअं आहियो? ठीकु आहियो? ऐं उमेद कयूं था त ठीकु हूंदव ऐं सुबुह सुबुह तव्हांजो जेको आहे उहा शुरूआति जेका आहे उहा सुठी थी हूंदी। ऐं उहा ई ॻाल्हि आहे त हमेशह वांगुरु अॼु बि चवंदसि त सुबुह जो उथणु हिकिड़ी नेमत आहे ऐं सुबुह सां उथण सां खोड़ सारियूं शयूं जा असांखे फ़ाइदा थींदा आहिनि। खोड़ सारी शयुनि में असांखे एनर्जी मिलंदी आहे। सॼो ॾींहुं असांजो एनर्जेटिक गुज़रंदो आहे ऐं सुबुह सां उथण सां खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके असांखे खाइण पीअण जे लाइ मिलंदियूं आहिनि। जेके असां लेट जॾहिं उथंदा आहियूं ऐं लेट सुम्हंदा आहियूं त वरी सॼो ॾींहुं सुता पिया हूंदा आहियूं त असांखां उहे मिस थी वेंदियूं आहिनि। त सुबुह जो उहे उथण सां फ़ाइदो इहो आहे त असांखे हिकु त मतिलबु ताज़ी ताज़ी हवा मिलंदी आहे, उस लॻंदी आहे, विटामिन डी हर तरह सां असांखे मिलंदी आहे। त असांजो जेको ॾींहुं आहे उहो तमामु सुठो गुज़रंदो आहे। सो बहरहाल यकीनन तव्हांजो बि जेका स्टार्ट हूंदी उहो सुठो ई थियो हूंदो। छो जो सुबुह सुबुह जो रुटीन हिकिड़ो मां इहो ॾिसंदी आहियां हर घर में रुटीन थोरो साॻियो ई हूंदो आहे। सुबुह सां सवेर उथणु, नाश्तो पचाइणु, ॿारनि खे स्कूल मोकिलिणु या जेके ऑफिसिस असांजा घर जा वॾा वेंदा आहिनि त उन असां उन्हनि खे मोकिले छॾींदा आहियूं। सो बहरहाल या जेके असां वांगुरु ऑफिसिस पाण ईंदा आहिनि उहे वरी पाण पंहिंजो तयारु थी करे ॾाढो नाश्तो वग़ैरह करे हलिया ईंदा आहिनि। सो बहरहाल इहो बि हिकिड़ो मां त चवंदसि त हिकिड़ी नेमत ई आहे। सो बहरहाल रोज़ु जीअं असां वटि को न को टॉपिक हूंदो आहे त अॼु बि आहे। खोड़ सारा तव्हांखे ख़बर आहे खोड़ सारे टॉपिक्स ते असां ॻाल्हि ॿोल बि कंदा आहियूं ऐं असां नॉलेज बि वठंदा आहियूं, मालूमात बि असांखे मिलंदी आहे खोड़ सारी। अच्छा, जीअं इंटरनेशनल डेज़ हूंदा आहिनि त अॼु जेको इंटरनेशनल डे आहे उहो आहे वेल शार्क, जंहिंखे तव्हां सुञाणो था शार्क मच्छी, जंहिंजो नालो ॿुधी जो आहे माण्हू खां फ़िलहालु त छिरक निकिरी वेंदो आहे। अच्छा, शार्क मच्छी चलो हूअं त असां आम माण्हू त ॾिसी करे उनखे ख़ौफ़ खाईंदो आहे, त मतिलबु ख़बर आहे त अगरि समुंड में केरु हेॾे होॾे थी वियो त उनखे खाई छॾींदी आहे। पर हूअं अगरि ॾिठो वञे वर्ल्ड लेवल ते ॾिसूं त शार्क मच्छी इलाही घटि थींदी पई वञे। त जिन जिन इलाइक़नि या जिन जिन मुल्कनि जे साहेली पट्टियुनि में या समुंड में शार्क आहे त उतां जे माण्हुनि जो फ़र्ज़ु आहे त उनजी हिफ़ाज़त कनि। ऐं अगरि असां ॾिसो किथे बि शार्क मच्छी ॾिसंदा आहियूं या छा त हिकिड़ो हुजूम गॾु थी वेंदो आहे, शार्क अची वई आहे समुंड जे किनारे वेझो अची वई आहे। काफ़ी माण्हू जेको आहे मतिलबु उन मां फ़ाइदो बि वठंदा आहिनि, उन जे करे बि उनखे मारींदा आहिनि ऐं काफ़ी जेको आहे ड्रिॼ खां बि पर जेको आहे उनखे मारणु न खपे। अगरि कंहिं किनारे ते अची थी वञे त वरी बि कंहिं तरीक़े सां उनखे समुंड जे तरफ़ करणु घुरिजे, छो जो इहो बि हिकिड़ो नस्ल आहे मच्छियुनि जो ऐं इहो ख़तमु न थियणु खपे। त मतिलबु वर्ल्ड लेवल ते थोरो इहो शॉर्ट थींदो पियो वञे ऐं न सिर्फ़ु पाकिस्तान पर पूरी दुनिया में इहे मच्छूं आहिनि। त जिते जे घणी तादाद में मच्छूं इहे मिलनि थियूं त उन्हनि जी ज़िमेदारी आहे त इन्हनि जो ख़्यालु रखनि। सो बहरहाल असां वटि को बि हुजे, मच्छी हुजे चाहे को बि असां वटि जानवर हुजे जेके नायाब क़िस्म जा हूंदा आहिनि, पर उन्हनि जो जेकॾहिं रेशो घटिजे थो त इहो बि हिकिड़ो असांजे लाइ बि नुक़सानु हूंदो आहे। सो बहरहाल जेको आहे ॾींहं जी असां शुरूआति करे छॾीसीं, पंहिंजे जी प्रोग्राम जी शुरूआति करे छॾीसीं ऐं बादल भाउ बि असां सां गॾु आहे ऐं जेको आहे ढोलक ते बि असांजो भाउ गॾु आहे। छा मोहम्मद अली न आसिफ़ जेको आहे इन्हनि खे सॾींदो आहे मिठल या मिठो, हा मोहम्मद मिठल। सो असांजी पूरी टीम असां सां गॾु आहे ऐं यकीनन तव्हां प्रोग्राम बि ॾिसंदा हूंदव। ऐं अॼु जो प्रोग्राम जेको आहे जीअं कल्ह असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम लाइ चऊं पिया त मिस न कजो, त अॼु बि तव्हां मिस न कजो, छो जो अॼु बि खोड़ सारी मालूमात असांखे मिलण वारी आहे। खोड़ सारो असां उन्हनि ॻाल्हियुनि मां फ़ाइदो वठी सघूं था, छो जो अनहोनी ऐं होनी जेका आहे उहा पुछी करे कोन ईंदियूं आहिनि। त कॾहिं बि किथे बि असांखे उन शइ जी ज़रूरत पइजी सघे थी त जॾहिं असां उन टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त मां किथे पई ॻाल्हायां। सो उहे बि शयूं असांखे फ़ाइदो बि ॾींदियूं आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं एमरजेंसी में अगरि असांखे का शइ मिली वञे या असांखे फ़ाइदो ॾी वञे त उनखां वधीक जेको आहे असांखे छा खपे। सो बहरहाल असां शुरूआति करे छॾीसीं पंहिंजे प्रोग्राम जी ऐं उन खां पोइ असां वटि गेस्ट बि हूंदा ऐं ख़ूबसूरत आवाज़ बि हूंदो ऐं बादल भाउ त असां सां गॾु ई गॾु आहे। अच्छा बादल भाउ खां पुछंदासीं तव्हांजो रूटीन जेको आहे मतिलबु हिन शो में अचण खां पहिरीं कीअं हुयो? तव्हां ईअं ई सवेर सुबुह जो उथंदा हुयो या कीअं? हा, शुरू खां वठी बसि ईअं पहिरीं शादी में फंक्शन बि कंदा आहियूं
पोइ जेकॾहिं राति जो शादियुनि में वेंदा आहियूं त पोइ वरी सुबुह जो 2 टे कलाक आरामु करिणो पवंदो आहे अच्छा ऐं बाक़ी हूं पंहिंजे प्रोग्राम जे हवाले सां सुबुह जो सवेल तक़रीबन 6-7 बजे सुबुह उथी जो वेंदा आहियूं अच्छा। इहा पुराणी आदत आहे हा बिल्कुलु ठीकु तव्हां चयो त तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे शादियुनि में बि वेंदा आहियो या फंक्शन्स में बि लेट नाइट ते देरि बि थी वेंदी आहे हाणे कीअं था मैनेज कयो पोइ सुबुह जो हेॾे अचणु वरी तव्हां प्रोग्राम बि अटेंड कंदा हूंदव हीअ तक़रीबन रुटीन ठही वई आहे ऐं पंहिंजो असांजो इदारो जेको आहे इहो असांखे तक़रीबन माना एतिरो प्यारो आहे जो आनीअर अञा कोन थियो त हिन खां 4 महीना अॻु में असां हिन जो कमु स्टार्ट कयो होसीं अच्छा सॼो म्यूज़िक जो कंपोज़िशन ड्रामा जेके हूंदा उन्हनि जा टाइटल सॉन्ग ड्रामनि जा बैकग्राउंड म्यूज़िक वग़ैरह तक़रीबन इहे मुंहिंजा ऐं मुंहिंजो छोकिरो पुटु हूंदो अब्दुल्ला आकाश अच्छा असां गॾिजी ॾिना असां उनड़ो हूंदो हो तक़रीबन पर उहो म्यूज़िक मां हुनखे ॾाढी सुठी नॉलेज अॼु बि आहे त उन टाइम खां वठी जेको इहा ई असांजी रूटीन हूंदी सुबुह जो 6-7 बजे उथी वेंदा हुआसीं वरी अची पंहिंजी ड्यूटी कंदा हुआसीं अञा ताईं निभाईंदा अचूं पंहिंजे इदारे सां बिल्कुलु ऐं उहो ई ॻाल्हि आहे त जॾहिं ज़िमेदारी मथां ईंदी आहे न त पोइ माण्हू जेको आहे निभाईंदो आहे तव्हां त ऑलरेडी ज़िमेदार आहियो सुठी ॻाल्हि आहे ऐं उहा ई ॻाल्हि मां जीअं बादल भाउ चवंदी आहे त रूटीन हाणे असांजो ठही वियो आहे असां सुबुह जो सवेर उथूं था सुबुह सां उथण सां ई वरी पोइ कम जेके आहिनि न खोड़ सारा सोला थी था वञनि हा हूअं तव्हां सिर्फ़ु थकियल महसूसु कंदव पाण खे या मतिलबु हिकिड़ो एनर्जी न हूंदी आहे या को कमु करण ते दिलि न चवंदी आहे सुबुह सवेर उथण सां इहे वॾा फ़ाइदा आहिनि त तव्हांखे हिकु त वॾे में वॾो मुंहिंजे लाइ त फ़ाइदो आहे मूंखे नाश्तो मिलंदो आहे जेको मां कंदी कोन हुयमि त मूंखे घर वारा चवंदा आहिनि नाश्तो नथी करे इहा माना सही ॻाल्हि न आहे माण्हू मंझंदि जी मानी खाए न खाए पर नाश्तो ज़रूरी आहे त वाक़ई में नाश्तो कयो त पोइ तव्हांखे मंझंदि जी मानी जेतिरी नीड न थींदी आहे त मूंखे बुख आहे या न आहे सो हिकिड़ो प्रॉपर तरीक़े सां जेको सिस्टम आहे उहो असांजो हलंदो ईंदो आहे बाक़ी त उहा त हाणे छुटी जे ॾींहं में या ईअं अगरि कोई कमु न आहे सुबुह जो त पोइ माण्हू सुता पिया आहिनि त पोइ सुता ई पिया आहिनि 3 बजे उथनि था 2:30 बजे उथनि था 2 बजे उथनि था वरी थोरी देरि खां पोइ 2 कलाकनि खां पोइ वरी शाम थी थिए माना सिज ॾिसण लाइ ई नथो मिले ऐं हाणे त उहे बि कराची जी मौसम जेका आहे तमामु सुठी लॻी पई आहे ऐं मोहरम खां पोइ त ॾाढी मौसम ईअं कोई मोहरम खां वठी बल्कि मौसम इलाही सुठी थी वई आहे ऐं वाक़ई में असां जेके नंढपण में कराची जी मौसम ॾिसंदा हुआसीं उहा ई मोटी आई आहे असां उस जेका आहे उहा ॾिसूं ई कोन था ऐं सियारे वारियूं फीलिंग्स थियूं अचनि छो जो आहे हिकिड़े कंहिं माण्हू खे ॾिस कंहिंखे बुखार आहे कंहिंखे ज़ुकाम आहे कंहिंखे खंघि आहे कंहिंजो गलो ख़राबु आहे ऐं अखियुनि जो बि अच्छा हिकिड़ो इहो बि आउं ॿुधाईंदी न अखियुनि जो बि इंफेक्शन जेको आहे उहो वायरल इहो हले पियो त इन खां थोरो बचणु खपे ऐं थोरो एहतियात करणु खपे ऐं जेकॾहिं अगरि इहो इंफेक्शन कंहिंखे थी थो वञे त उहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे डॉक्टर ॾे त वेंदो पर हिकिड़ो इहो बि चयो थो वञे त बार बार तव्हां पंहिंजे अखियुनि खे साफ़ु पाणी सां धो अगरि कंहिंखे इंफेक्शन न आहे बि त उनखे बि अखियूं बार बार धोइणु खपनि छो जो हीउ वायरल इंफेक्शन आहे ऐं इहो हले पियो असांजी ऑफिस में 2-3 माण्हुनि खे आहे त उहे आहे त हिकु ॿिए खां थोरो वरी माण्हू उन सिचुएशन खां पोइ थोरो एहतियात करणु खपे ऐं ज़ुकाम बुखार या वरी गलो ख़राबु जेको आहे उहो त आहे ॾींहुं आहे कंहिं न कंहिंजो त इहे सभु जेके आहिनि इहे सियारे जूं अलामतियूं हूंदियूं आहिनि पर हिननि ॾींहंनि में असांखे मिलनि थियूं त तव्हां सोचो त हाणे उन मां अंदाज़ो लॻायो त असांजी कराची जेका मौसम आहे उहा कीअं पई हले गर्मी बि थी वञे केॾीमहिल कंहिं ॾींहं ते गर्मी बि आहे पर जेको आहे अमूमन जेको आहे 24 कलाक मौसम ॾाढो सुठो आहे मौसम प्यारो आहे हर केॾीमहिल मौसम ईअं हूंदो आहे जेके ऑफिसिस वञण वारा माण्हू हूंदा आहिनि चवंदा आहिनि यार ऑफिस ते सीवियूं हलिया वञूं सो बहरहाल सीवियूं ते माण्हू छुटी वारे ॾींहुं वेंदो असां जहिड़ा माण्हू सीवियूं ते वञी कोन था सघनि असां पाण हली सघूं था बादल भाउ तव्हां ॿुधायो प्रोग्राम छॾे त नथा हली सघूं त सुबुह सां मौसम अहिड़ी हूंदी आहे न माण्हू चए थो सुबुह सां सीवियूं हलियो अच्छा सीवियूं जो मज़ो वाक़ई में सुबुह जो अथव सुबुह सां माना ताज़ी हवा उस 2 शयूं हूंदियूं आहिनि उते त अगरि तव्हांखे सीवियूं वञूं न सुबुह जो वञो सुबुह सां मतिलबु एतिरो रश बि न हूंदी आहे माण्हू बि एतिरा न हूंदा आहिनि ऐं सुकून सां माण्हू घुमी सघे त सुबुह जे टाइम ते आउं वई आहियां त इलाही मतिलबु सुकून मिलंदो आहे ऐं समुंड जे नाले चवंदा आहिनि त समुंड ते बि तव्हांखे मतिलबु चकर लॻाइणु ज़रूरी हूंदो आहे चकर लॻाइणु खपे समुंड ते वञण सां हिकिड़ी नेचुरली तबियत जेका आहे असांजी उहा पंहिंजी ख़ुशगवार थी वेंदी आहे या मूड जेको आहे असांजो हैप्पी थी वेंदो आहे
त समुंड में बि अलाह साईं कुदरतनि कुझु अहिड़ो रखियो आहे त उते वञण सां जेको आहे वाक़ई में असांजा जेके बोझ हूंदो आहे दिमाग़ जो कुझु देरि जे लाइ उहो लही वेंदो आहे या माण्हू हल्को फुल्को पाण खे महसूसु कंदो आहे या ताज़ा हवा लॻंदी आहे या डायरेक्ट उस लॻंदी आहे असांखे त उहे सभु जेके पॉज़िटिव शयूं आहिनि उहे असांजे अंदर में या असांजी एनर्जी में शामिलु थी वेंदियूं आहिनि ऐं नेगेटिविटी जेके आहे जेके नेगेटिव शयूं आहिनि उहे शायदि ख़ारिज थी वेंदियूं आहिनि उते वञण सां त समुंड ते वञण जा बि फ़ाइदा आहिनि पंहिंजी जाइ ते सॉरी अच्छा जीअं चवंदा आहिनि समुंड ते वञण सां उन ॾींहुं जॾहिं असां घर वापसि ईंदा आहियूं कलर थोरो सा डिम हूंदो आहे थी सघे थो ईअं हुजे बि या असांजो वहम हुजे पर उन सां गॾु फ़ाइदा बि आहिनि छो जो ॾिसो हर शइ जो अगरि फ़ाइदो आहे त नुक़सानु बि आहे नुक़सानु आहे त फ़ाइदो बि आहे ऐं ॿिन्हिनि शयुनि खे गॾु वठी हलिजे तॾहिं छो जो ॾिसो बैलेंस तॾहिं थींदो आहे जॾहिं असां कंहिं शइ खे बैलेंस रखंदा आहियूं न असांखे घणो फ़ाइदो खपे न ई असांखे घणो नुक़सानु खपे त ॿई शयूं गॾु हलंदियूं ज़िंदगी जो हिसो आहे ॾुख बि आहे सुख बि आहे जीअं राति आहे त ॾींहुं बि आहे ऐं जुड़ आहे त मींहुं बि आहे सो बहरहाल मतिलबु इहे ज़िंदगी जा नंढा नंढा मरहला हूंदा आहिनि जिथां माण्हू गुज़रंदो आहे घणियूं शयूं सिखंदो आहे कुझु ॾिसंदो आहे कंहिंखां सिखंदो आहे या कंहिंखे सेखारींदो आहे छो जो असां कुझु सिखंदा बि आहियूं कंहिंखे सेखारींदा बि आहियूं जीअं असां 2 कलाक ई वेही करे प्रोग्राम कंदा आहियूं त 2 कलाक प्रोग्राम करण जो मक़सदु सिर्फ़ु इहो न आहे त टीवी ते सिर्फ़ु वेही करे 2 कलाक असां प्रोग्राम कयूं इन मां खोड़ सारी मालूमात तव्हांखे बि मिलंदी आहे प्लस में असांखे बि मिलंदी आहे असांजे बि नॉलेज में जेको आहे इज़ाफ़ो थींदो आहे ऐं तव्हांजे में बि थींदो आहे खोड़ सारा गेस्ट ईंदा आहिनि मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल ऐं कुझु शयूं असांखे ज़ाहिरी ॻाल्हि न ख़बर हूंदियूं आहिनि त असांखे उन्हनि जी गुफ़्तगू खां ख़बर पवंदी आहे सो बहरहाल सलाम सिंध में ब्रेक जो बि टाइम थियो आहे ब्रेक ते हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ गॾो मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध वेलकम बैक जी सलाम सिंध में हिकु दफ़ो तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं जीअं त तव्हांखे ब्रेक ते विहण खां पहिरीं आउं ॿुधायां पई त अॼु जो जेको प्रोग्राम आहे उहो बि इलाही सुठो थींदो कल्ह जीअं प्रोग्राम जेको हुयो उहो आसिफ़ जीअं सभिनी खे चए पियो त तव्हां स्क्रीन तां न हटिजो छो जो तव्हांजे लाइ इलाही इंफॉर्मेशन अॼु मिलण वारी आहे प्रोग्राम जे ज़रिए सो अॼु जो प्रोग्राम बि ईअं ई आहे खोड़ सारी मालूमात असांखे मिलंदी ऐं महिमान बि अची चुका आहिनि बिना देरि उन्हनि जो बि असां तारीफ़ कराईंदासीं असां सां गॾु आहिनि ब्रिगेडियर आर तारिक कादिर लाखिर साहिबु असां सां गॾु आहिनि COSIES एस रेस्क्यू 1122 11 तव्हांखे ख़बर आहे त एम्बुलेंस जो नंबर आहे ऐं उन्हनि जा CO आहिनि सभ खां पहिरियां त इन्हनि खे वेलकम कंदासीं अस्सलाम वालेकुम ऐं कीअं आहियो ठीकु आहियो सभ खां पहिरियां त तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां आहियो ऐं उन खां पोइ जेको असां वटि को न को सिंगर मौजूदु हूंदो आहे सुरीलो आवाज़ु मौजूदु हूंदो आहे नवाब लांगा साहिबु असां सां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम भाउ तव्हांजी बि वॾी महिरबानी तव्हां आहियो अच्छा सर खां असां शुरूआति कंदासीं ज़ाहिरी ॻाल्हि आहे माशाल्लाह हेॾो वॾो इदारो आहे ऐं हेॾी वॾी ज़िमेदारी आहे हिननि ते कीअं निभाइनि था ऐं CO हिकिड़ी वॾी ज़िमेदारी हूंदी आहे पहिरियां त सभ खां पुछंदासीं त रेस्क्यू 1122 वजूद में कॾहिं खां आयो कॾहिं खां ई उते मतिलबु उन्हनि कीअं इन्हनि सोचियो त हिकिड़ो एॾो सुठो कमु असां कयूं पर त पहिरियां पुछंदासीं त हीउ जेको रेस्क्यू 1122 आहे इहो वजूद में कॾहिं खां आयो आहे थैंक यू वेरी मच तव्हांजो सिंध टीवी जो थैंक यू सिंध टीवी जी टीम जो बि जो तव्हां हिकिड़ो मौक़ो ॾिनो त गॾी ॻाल्हायूं छो जो ऐं ख़ासि तौर ते सिंध जे अवाम जे कारण छो जो हे 1122 या जेको एम्बुलेंस सर्विस आहे फायर एंड रेस्क्यू सर्विस आहे इहा आहे अवाम जे कारण माण्हुनि जे कारण इहा माण्हुनि जे कारण मुंहिंजे तव्हांजे कारण थी सघे थो कंहिंखे ज़रूरत न हुजे शइ पर हर उन माण्हूअ खे जेको जिथे ॻोठ में रहे थो रोड ते आहे कंहिं बि ॾुखियाईअ में आहे मुसीबत में आहे या कंहिं बि ज़रूरत में आहे त उन जे कारण हीअ उहा सहूलियत आहे जेकी हुननि जे ॿियूं सभु सहूलियतूं गवर्नमेंट जूं या ज़ाती कंहिं बि चङे माण्हूअ जूं उहे तव्हांखे ॻोल्हणियूं पवंदियूं आहिनि बिल्कुलु या उहे तव्हांखे वञिणो पवंदो आहे थाणे ते वञिणो आहे त वञिणो पवंदो आहे बैंक में वञिणो आहे या कंहिं बि इदारे में वञिणो आहे त तव्हांखे पंधु करे वञिणो पवंदो पर हीअ वाहिद हिकिड़ी सहूलियत उहा आहे जेकी तव्हां घर वेठे फ़ोन कयो ऐं 1122 जो नंबर मिलायो त उहो ॼण ईअं तव्हांखे रिस्पॉन्ड कंदा आहिनि ॼण तव्हांजे घर जा भाती आहिनि ऐं तव्हांजे उन ॾुखे वक़्त में सभिनी खां वधीक कमु अचण वारी टीम उहा ई हूंदी आहे ऐं प्लस हीअ वरी उहा सहूलियत आहे जेकी हली तव्हांजे घर ईंदी आहे
ऐं तव्हांजे घर अचे तव्हांजे ॾुखाईअ में तव्हांजो हेल्प कंदी आहे ऐं उन खां पोइ वरी खणी उन जॻह ते वेंदी आहे जिथे तव्हांजे उन ॾुखियाईअ जो या कंहिं बि एमरजेंसी जो इलाजु थी सघे। सो इहो त बेसिक कॉन्सेप्ट आहे या हिनजो हिकिड़ो ख़्यालु आहे जेको सिंध गवर्नमेंट ऐं सिंध गवर्नमेंट जी लीडरशिप पॉलिटिकल लीडरशिप इहो पीपल्स पार्टी गवर्नमेंट जो हिकिड़ो घणे अरसे खां ख़्यालु हुयो ऐं उन्हनि इहो उन ते अमल करे ॾेखारियो ऐं उहो अमल हाणे थिए पियो ऐं तमामु थोरे अरसे में इहो अमल थी हींअर मूंखे चार्ज संभाले 2 महीना थिया आहिनि त शुक्र अल्हम्दुलिल्लाह त हिन 14 अगस्त ते असां चेयरमैन बिलावल साहब सां CM साहब सां मैडम अज़रा पेचू जेका असांजी मिनिस्टर हुई ऐं बोर्ड जी चेयरपर्सन बि हुई। सो असां 14 अगस्त ते इहो ऐलान कयो त हाणे 100% सिंध कवर थी आहे। सो इहो त हिकिड़ो बेसिक तव्हांखे ख़ाको ॿुधायां। हिन सर्विस खे या हिन इदारे खे क़ाइमु थिए 2 साल थिया आहिनि। अॻु में एडहॉक CEO हुया जेके छो जो परमानेंट CEO केरु हुयो कोन ऐं मां उन वक़्तु थरकोल में कमु कयां पियो थरकोल वारो प्रोजेक्ट खे संभालियूं पिया। उन जे विच में मां वरी थोरो ॿाहिरि मुल्क हलियो वियो हुयुसि फ्रैंकफर्ट हुयुसि न्यूयॉर्क जर्मनी पंहिंजो US हुयुसि। पोइ उते मूंखे हीअ ऑफर कई वई त तव्हां हिन इदारे खे संभालियो अचे ऐं हिन इदारे खे मां संभालण जो सिर्फ़ु वाहिद मक़सदु इहो हो त हीअ अहिड़ो इदारो आहे जंहिंमें असांखे माण्हुनि जी मदद करे सघंदासीं ऐं हुनजी सो इहो 2 साल अॻु में 10 अगस्त 21 में इहो तयारु थियो। उन खां पोइ हलणु शुरू थियो। हलंदे हलंदे इहो 60 एम्बुलेंसिस खां शुरू थियो। इहो जेकी अमन एम्बुलेंस अॻु में तव्हां ॾिठी हूंदी येलो कलर जी फिके कलर जी हुई उहा अॻु में हलंदी पई अचे पर हुनजो पंहिंजो को मसइला थी विया अबराज ग्रुप जा हुनजे मालिकनि जा इंटरनेशनल फाइनेंशियल प्रॉब्लम थी विया त उनजे करे उहो अबराज ग्रुप पाण हिकिड़ो क्राइसिस में अची वियो त उहा जेके अमन फाउंडेशन वारी जेको शहर जूं एम्बुलेंस हुयूं उहे वरी पोइ सिंध गवर्नमेंट उन्हनि खे हेल्प कई त उहा तव्हां नथा हलाए सघो तव्हांखे असां मदद कयूं था। सो उहे हलाईंदा रहिया पर कुझु अरसे खां पोइ उहे हलाइण में बि प्रॉब्लम अचणु शुरू थियो। पोइ वरी सिंध गवर्नमेंट इन खे सिर्फ़ु कराची शहर जे बजाए पूरे सिंध में हलाइण जो सोचियो ऐं अगस्त 21 में इहा हिकिड़ो पॉलिसी डिसीजन थी वियो ऐं उन खां पोइ इहा नई हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन या इदारो क़ाइमु थियो ऐं इन 2 साल इहो एडहॉक अरेंजमेंट हलियो ऐं हाणे जून 2023 में मां उते अमेरिका हुयुसि त उते मूंखे कॉल आई त तव्हां अचो। सो आई हैड टू कम बैक एंड कासिम सिराज सोमरो साहिबु जेको MPAB आहे थर मां उमरकोट मां ऐं उहो पार्लियामेंट्री सेक्रेटरी हूंदो हो हेल्थ जो। सो उहो बेसिकली हिन जो जेको ब्रेन स्टॉर्मिंग हुनजी हुई ऐं मैडम अज़रा जी प्लस चीफ मिनिस्टर ऐं बाक़ी पॉलिटिकल लीडरशिप त हुई सो इहो गॾिजी पोइ 20 जून ते मां चार्ज वरिती आहे। सो जून जुलाई अगस्त सो 2 महीना ऐं कुझु ॾींहं थिया आहिनि। सो नाउ इंशाअल्लाह अल्लाह साईं इहो कर्म कयो आहे त वी आर अच्छा जीअं तव्हां चयो त हाणे ही तव्हांजी जेका हीअ सर्विस आहे 1122 इहा पूरी सिंध ताईं मतिलबु पहुची चुकी आहे। एम्बुलेंस जंहिंजो नालो ई हिकिड़ो एम्बुलेंस आहे मतिलबु मरीज़ खे हू खणी करे उनजी मंज़िल ज़ाहिर ॻाल्हि आहे हॉस्पिटल आहे ओसी ताईं त पहुचाए थी पर के मरीज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके सफ़ा सीरियस या नाज़ुक हालत में हूंदा आहिनि त तव्हांजी एम्बुलेंस जे अंदरि कहिड़ी सहूलियत जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि ऑक्सीजन आहे डॉक्टर आहे कहिड़ी फैसिलिटीज़ आहे मरीज़ जे लाइ? मां त कॾहिं दुआ न कंदुसि त अज़रा तव्हां पंहिंजो एम्बुलेंस में एज़ अ पेशेंट या कंहिंखे को बि माण्हू दोस्त या असांजो पंहिंजो को इन में सफ़र करे पर हिकिड़ी पक मां ॾियणु चाहियां थो पंहिंजे सिंधी अवाम खे दोस्तनि खे जेके बि असांजा आहिनि त हीअ इहा सहूलियत आहे हीअ जेके ख़ासि तौर ते सिंध गवर्नमेंट वारी जेकी 1122 जी जंहिंमें एमरजेंसी जो कहिड़ो बि लेवल छो न हुजे कहिड़ो बि नाज़ुक तरीन एमरजेंसी खां वठी हिकिड़ी कॉमन एमरजेंसी ताईं या हिकिड़ो नॉर्मल धक खां वठी हाईएस्ट एमरजेंसी लेवल ताईं हीअ एम्बुलेंस में क़ाबिलियत आहे त उहा उन मरीज़ खे संभाले बि सघे थी उनखे ख़्यालु बि रखी सघे थी ऐं अक्सर त अहिड़ा असां ॾिठा आहिनि जो
घर में या रस्ते में एतिरो परेशानी खां हिते जॾहिं एम्बुलेंस में ईंदा आहिनि त एतिरो सेटिस्फाई थी वेंदा आहिनि जो चवंदा आहिनि असांखे हाणे अॻिते इस्पतालुनि में नाहे वञिणो, असांखे लाहे छॾियो इहो। सो इहो हिकिड़ो मां तव्हांखे सेटिस्फैक्शन लेवल। पर टेक्निकली मां ॿुधायां त हिन में उहे जेके कार्डियक या दिलि जे मरीज़नि जो सभिनी खां सेंसिटिव दिलि जे मरीज़ जो आहे, कंहिंखे दौरो पइजी थो वञे ऐं उनखे तव्हां टाइम में जेकॾहिं कुझु मिंटनि में सपोर्ट नथा करे सघो त उहो सभिनी खां वॾो क्रिटिकल पेशेंट थी वेंदो आहे। सो उहो उनजी उन में कार्डियक मॉनिटर आहे, उन में AED आहे जेकॾहिं को माण्हू कोलैप्स थिए थो को पेशेंट त उनखे जेको बिजली जा झटका हूंदा आहिनि उहे तमामु वॾनि इस्पतालुनि में कोन हूंदा आहिनि। सो उहा असांजे हुन एम्बुलेंस में मौजूदु आहे। ऐं ॿियो जेकॾहिं को पेशेंट अंदरि आहे ऐं उन जेको असांखे ख़बर नथी पए त हुनजी कहिड़ी हालति थिए थी त पेशेंट मॉनिटर हिकिड़ो पूरी स्क्रीन लॻल आहे जंहिंमें हुनजा 7 वाइटल त ब्लड प्रेशर, हुनजो साह, शुगर, हुनजी हार्ट बीट। अच्छा सर इनखे कंटिन्यू कंदासीं पर कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी केरु किथां खां? जी बाबर अली भुट्टो पियो ॻाल्हायां तारके कंबर डिस्ट्रिक्ट कंबर शहदादपुर खां। जी वेलकम कयूं था प्रोग्राम में, छा चवणु चाहींदव? मां इहो चवणु चाहींदुमि त असांजो ब्रिगेडियर साहिबु तमामु हिकिड़ो नेक इंसानु आहे बिल्कुलु। ऐं उते तक़रीबन असांजे ज़िले में जेकी 1122 सिंध रेस्क्यू आहे तमामु सुठो कमु करे रही आहे। ज़बरदस्त। ऐं मां साईंसनि खे सलाम पेश कयां थो जंहिं पूरी सिंध में पाण मञायो आहे ऐं इंशाल्लाह असां अॻिते बि साईं इहा उमेद रखूं था त हमेशह ग़रीबनि जी ख़िदमत कंदा रहंदा इंशाल्लाह। सही, महिरबानी महिरबानी भाउ। को सवाल करणु चाहींदव? जी सवाल मुंहिंजो इहो ई आहे त मां अञा इहा साईंसनि खे अर्ज़ु रखंदुमि त महिरबानी करे असांजे ज़िले में तक़रीबन अञा कुझु एम्बुलेंस तमामु घटि आहिनि, उहो जीअं असांखे वधाए ॾियनि त साईंसनि जी महिरबानी थींदी। कहिड़ो ज़िलो ॿुधायो तव्हां? कंबर ज़िलो। जी जी अच्छा ठीकु। वॾी महिरबानी भाउ, वॾी महिरबानी। ऐं जी सर साईं जो नालो छा ॿुधायो? नालो इन्हनि छा ॿुधायो? अला चलो ठीकु आहे। कंबर शहदादकोट जो दोस्त हुयो ऐं उनखे बिल्कुलु सही थो चए। पहिरियों त महिरबानी हुनजी जो हुनखे असांजी इहा सर्विस वणी आहे ऐं इहा मां ॿुधायो न त हीअ हर माण्हूअ खे वणण वारी सर्विस आहे जो इहो तव्हांजो उहो भाती आहे घर जो जेको तव्हांजो पुटु ॿिए कमरे में सुतल हूंदो या तव्हांजी माउ सुतल हूंदी या पीउ सुतल हूंदो, उहो थी सघे तव्हां वटि न पहुची सघे, पर हीअ जेके एम्बुलेंस आहे इहे तव्हां वटि पहुची वेंदी। सो हीअ तव्हांजे घर जो भाती आहे नंबर 1। नंबर 2 कंबर में वाक़ई एम्बुलेंसिस घटि आहिनि ऐं हर ज़िले में घटि आहिनि। असां हिकिड़ो त हुयो त असां हिकिड़े ज़िले खे ॾिसूं या 5 ज़िलनि खे ॾिसूं। सो जॾहिं मां चार्ज वरिती त असां वटि 270 एम्बुलेंसिस ऑलरेडी कमु कनि पियूं। पर मां ॿुधायोमांव त कासिम साहिबु या अज़रा या मैडम अज़रा प्लस CM साहिबु उन सां गॾिजी करे असां इन 2 महीननि जे अंदरि असां हींअर 371 एम्बुलेंस ते पहुता आहियूं। सो अलाह कंदो त उहे अञा ॿियूं कुझु अचनि पियूं जेके हींअर फैब्रिकेशन में या हुन में सामान फिट थिए थो पियो। त हींअर ओवरऑल सिंध में असां 42% कवरेज कयूं पिया, मतिलबु जिते उन में शहदादकोट में कंबर में असां वटि 16 एम्बुलेंस हुजणु खपनि, पर अॼु हुननि वटि 9 एम्बुलेंस आहिनि। 16 हुजणु खपनि आबादी जे हिसाब सां 9 बीठियूं आहिनि। सो उहे 9 कंबर शहदादकोट ऐं इन पूरे इलाइक़नि में या नसीराबाद जे पासे जे रोड ते। सो इहो आहे। सो इहा बिल्कुलु पॉइंट ठीकु आहे। इनखे बि असां कंटिन्यू कंदासीं। कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा जी केरु किथां खां भाउ? अभी मां ॻाल्हायां त कराची खां पर असुल असां राणीपुर जाऊं। नालो छा आहे तव्हांजो भाउ? मुंहिंजो नालो अदी अब्दुल जब्बार आहे। अब्दुल जब्बार जी छा चवणु चाहींदो? अदी असांजो अर्ज़ो साईं जन खे जी जी अदी अर्ज़ो इहो त हेलो हेलो अदी जी जी अदा ॿुधायो छा चवणो? अदी मां जो कराची में घर आहे न, हिते असांजा हिकिड़ो साथी रहे थो, पोइ हुनजी तबियत थोरी ख़राब थी पई। सही। पोइ असां दरवाज़े खां ॿाहिरि निकितो न, हुनखे माना तबियत बिगड़ी वई, का ग़लति दवा ववा थी, बिल्कुलु लाल थी वियो हो। हेलो जी 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 ॿुधूं पिया। हा
कोई 1122 ते कॉल कई वे अञा असां घर जा भाती दरवाजे ताईं न आया गाॾी पहुची वई ज़बरदस्त माशा हा हुनखे असांखे सिविल अस्पताल में पहुचायो बिल्कुल्ह आराम सां AC वारी गाॾी जो बसि तव्हांखे ॿुधायां त छा हुनजी माना सर्विस हुई पोइ साईं जन खे असांखे अर्ज़ु आहे त असां हिते राणीपुर में अहिड़ी गाॾी ॾियनि अॼु छो जो जी जी उते जो आहे न माना वॾी काई हॉस्पिटल न आहे बिम्स आहे या मिसाल सखर वञूं थो पए त पोइ हाणे असां वटि आहिनि 5 रुपया त गाॾी वारो घुरे थो असां 15,000 सही इन वधी इलाही माना जबार खां पुछो तव्हां पैसा त कोन वरिता अच्छा सर पुछनि पिया त 1122 जेका आहे उन्हनि तव्हां खां पैसा त कोन वरिता न न जी हिकिड़ो रुपयो बि न वरितो पर ख़िदमत मिसाल हर मरीज़ खे ॾिसणु हे करणु हो करणु थोरो टाइम आहे तव्हांखे त हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे भेण जी जी ॿुधायो हा राणीपुर मां टैक्सी हलाईंदो हुउमि न जी हा त हुते टैक्सी हलाईंदो हुउमि त हुते हिकिड़ी वीचारो माण्हू वीचारो भॼंदो हुजे पोइ कार वारो हुनखे हेतिरा चए थो पोइ हेतिरा चए थो मां हुनखे खणी वियुमि सखर सही पोइ सखर में पहुचण सां हुनजो डिलीवरी थी वई पर हुन औरत लेडीज़ खे हेॾी तकलीफ़ हुई हेॾी तकलीफ़ जो अलाह साईं हुनखे सिहत ॾे असांखे हुनजो सिलो ॾिनो आहे अलाह साईं पर साईं खे जो तव्हांखे अलाह साईं बिल्कुलु बिल्कुलु एॾो सिलो ॾींदो जो हमेशह अहिड़ा माशाअल्लाह ख़ूबसूरत लॻो था तव्हांजे चहिरे में ई रौनक आहे अलाह साईं अञा तव्हांखे वधीक सिहत ॾींदो ॿिए जी सिहत जो ख़्यालु रखे थो भाउ आमीन आमीन वॾी महिरबानी भाउ हिन ॿुधायोसि त राणीपुर में कल 3 ॾींहं खां वठी एम्बुलेंस पहुची वियूं आहिनि अच्छा अच्छा तव्हांजो आवाज़ वञी पियो तव्हां ॻाल्हाए सघो था अब्दुल जब्बार वरी महिरबानी तव्हांजी जो इन्हनि असांजी टीम जी तारीफ़ करण जी ऐं मां तव्हांखे सिर्फ़ु इहो ॿुधाईंदो हलां त 3 ॾींहं हिंगोरजा में असांजो जेको स्टेशन आहे उहो ऑपरेटिव थी वियो आहे ऐं हिंगोरजा में बेस आहे राणीपुर में हाईवे ते एम्बुलेंस आहे सोभे देरे में आहे किंगरी में आहे खैरपुर में आहे फैज़गंज ऐं सॉरी कोटड़ी जी ऐं ठरी वेरवा में अची वियूं आहिनि सो इहे 11 एम्बुलेंस तव्हां वटि अची वियूं आहिनि ऐं इनशाला कुझु अरसे खां पोइ इहे 16-17 थी वेंदियूं पर असां मां टैक्सी हलायां न एॾी तकलीफ़ हूंदी आहे मरीज़ खे ख़ासि करे डिलीवरी वारे खे हा तव्हां ॾिसंदो त बसि अलाह साईं तव्हांखे अहिड़ो सिलो ॾींदो जो बसि असां छा तारीफ़ करे सघूं वॾी महिरबानी ॿियो जेकॾहिं जबार हिते तूं राणीपुर छॾे कराची आयो ऐं हिते पोइ ड्राइविंग वग़ैरह कंदो हूंदे त हिते 112 में असांखे सुठा ड्राइवर खपंदा आहिनि जेकॾहिं हुजे थो त हुननि खे अप्लाई करे सघीं थो ठीकु आहे महिरबानी वॾी सर तव्हां नंबर जो अलाए कल्ह असां फॉर्म वठी आया आहियूं 112 सही सर सही महिरबानी असांजो दुआऊं सर तव्हां गॾनि सॼे दुनिया जे मुल्क जे तव्हां दुआऊं गॾनि जज़ाकल्ला महिरबानी महिरबानी वॾी महिरबानी जबार हुयो कराची खां बेसिकली राणीपुर खां उहो तालुक़ु रखे पियो ऐं उन्हनि ॿुधायो त 1122 जेको आहे तव्हां पाण ॿुधो ऐं माण्हुनि तव्हां आवाम बि असांजो जेको ॾिसे थो उन्हनि बि ॿुधो त उन्हनि जूं जेको आहे तारीफ़ूं शुरू थी वियूं आहिनि ॾिसो तारीफ़ हमेशह उनजी कबी आहे जेको उनजे लाइक़ु हुजे सो बहरहाल उहा ॻाल्हि आहे सुठो कमु आहे ऐं नेकी जो कमु आहे अलाह साईं हिननि खे अञा तरक़ी ॾींदो अलाह साईं अञा हिननि खे वधाईंदो ऐं हाणे हिकिड़ो सॉन्ग बि थी वञे सर छा ॿुधाईंदो भाउ असांखे ठीकु आहे सच पुछी यार बेदा सब सुणिया सरदार तू ही जिथां भी सुणिया दी भेट थी वे पले नंबर दा हकदार तू ही यार हकीकी यार मेरा अख दुश्मन दी विच खार तू ही फैजन शाह बदकार दा गम ठार प्यारा यार भी तू दिल भर थई दुआऊं सदा याद हूं दे दिल भर थई दुआऊं सदा याद हूं दे सदा याद हूं दे सदा याद हूं दे आबाद हूं दे आबाद हूं दे दिल भर थई दुआऊं सदा शाद हूं दे दिल भर थई दुआऊं सदा शाद हूं दे
कॾहिं मुर्ख तुंहिंजी मेरी थिए न कॾहिं साम्हूं दुश्मन मेरी थिए न कॾहिं मुर्ख तुंहिंजी मेरी थिए न कॾहिं दोस्त दुश्मन मेरी थिए न सब दर्द गम का सब दर्द गम का सब दर्द गम का सब दर्द गम का आजाद हूँ दे दिल भर थई दुआऊं सदा शाद हूँ दे दिल भर थई दुआऊं सदा शाद हूँ दे सदा शाद हूँ दे सदा शाद हूँ दे आबाद हूँ दे दिल भर थई दुआऊं सदा शाद हूँ दे दिल भर थई दुआऊं सदा शाद हूँ दे तो लगे न तोखे वाह प्यारा तो साहे दिली तो में साथ प्यारा तो लगे न तोखे वाह प्यारा तो साहे दिली तो में साथ प्यारा हरदम असांखा हरदम असांखे हरदम असांखे हरदम असांखे सजन यादि आए सजन यादि आए दिल भर थी दुआऊं सदा शाद हूंदे दिल भर थी दुआऊं सदा शाद हूंदे सदा शाद हूंदे सदा शाद हूंदे आबाद हूंदे आबाद हूंदे दिल भर थई दुआऊं सदा शाद हूंदे दिल भर थई दुआऊं सदा शाद हूंदे अमान में तू चल को सवाऊं मुझे अल्लाह जे अमान में तू चल खुश को वसदे जहान में तू हफीज बुलेदी हफीज बुलेदी हफीज बुलेदी हफीज बुलेदी जिंदाबाद हूँ दे जिंदाबाद हूँ दे दिल भर थई दुआऊं सदा शाद हूंदे दिल भर थई दुआऊं सदा शाद हूंदे ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा सरस सां गॾु आहे ऐं असांजी कचहरी बि हले पई ऐं 1122 जी जेका तारीफ़ तव्हां पाण लाइव बि ॿुधी अञा खोड़ सारी मालूमात वठंदासीं 1122 जे हवाले सां शिकायतुनि वारियूं कॉलूं उहे बि ॻोल्हियो के उहे हाँ शिकायतूं बि आहिनि त उहो बि सर्च ते तव्हां भली कॉल करे सघो था सुबरअली आप सुठी ॻाल्हि आहे सलाम सिंध में थियो आहे ब्रेक जो टाइम ब्रेक ते हलंदासीं ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध वेलकम बैक जी एक दफ़ो ॿी तव्हां सभिनी खे सलाम सिंध में भली कार कयूं था ऐं सर सां गॾु आहिनि अच्छा जीअं सर चयो असां ब्रेक ते वञूं पिया त सर चयो त जंहिंखे शिकायत करणी आहे उहे बि कॉल करे सघंदा ॾिसो केॾी सुठी ॻाल्हि आहे मतिलबु ज़िंदा दिली वारी ॻाल्हि आहे त भले शिकायत आहे त उहा बि तव्हां करे सघो था अच्छा सर जीअं तव्हां चयो त हर मतिलबु ऐं बेसिकली इहो थी पुछणु चाहियां त हर ज़िले में 16 एम्बुलेंसिस
ज़रूरी आहिनि? तव्हां चओ त किथे घटि आहिनि किथे वधि आहिनि, त छा सिर्फ़ु टारगेट 16 जो आहे या इन खां घटि या वधीक थी थियूं सघनि? न न, इहो 16 जो टारगेट न आहे। अच्छा। इहो असां बेसिकली हिकिड़ो टारगेट इहो रखियो आहे त जेको ग्लोबली सॼी दुनिया में हिकिड़े आबादीअ जे तनासुब रेशो सां एम्बुलेंस जी कैलकुलेशन थींदी आहे। अच्छा। त 2 लखनि ते कुझु ग़रीब मुल्क आहिनि जिथे 3 लख 4 लख ते हिकिड़ी एम्बुलेंस आहे। असांजो जेको असांजी आबादी आहे 5 करोड़ 62 लख सिंध जी, उन जे हिसाब सां असां वटि कोई 1100 खनि एम्बुलेंस हुजणु खपनि पंहिंजूं। पर छा आहे त असां वटि वरी एडी आहे या छिपा या राओ या प्राइवेट ऐं प्लस गवर्नमेंट जूं पंहिंजूं तक़रीबन 700 एम्बुलेंस ज़िलनि में तालुकनि में आहिनि बीठियूं। सो उन जे करे असां वटि एतिरो क्राइसिस न आहे। त हाणे 1100 त असांखे हुजणु खपनि। पोइ उनजो अच्छा उहो जेको रेशो आहे उहो आहे त ग़रीब मुल्कनि में 3 लखनि ते, कुझु मुल्कनि में 2 लखनि ते, ऐं जेके आइडियल आहे उहो आहे चवंदा आहिनि त 1 लख ते हिकिड़ी एम्बुलेंस हुजणु खपे। अच्छा। 1 लख ते। सो असां कैलकुलेशन रखी आहे 1 लख जे हिसाब सां हिकिड़ी एम्बुलेंस। सो जेकॾहिं को ज़िलो आहे 16 लखनि जो त उनखे 16 एम्बुलेंस हुजणु खपनि। अच्छा। ऐं उन में वरी पोइ जंहिं में वॾा शहर आहिनि, जेकॾहिं मटियारी आहे त मटियारीअ जो शहर में थी सघे थो हिकिड़ी एम्बुलेंस 2 बीठियूं हुजनि। हैदराबाद आहे त उन में वधीक हूंदियूं। अच्छा अच्छा सर, तव्हां चयो न शिकायत वारी कॉल बि ज़रूरु अचे, ॾिसूं था हाणे शिकायत बल्कि शिकायत उन सां शिकायत न, शिकायत सां गॾु गॾु उनजी जेको को बहितर वारो जेको मशवरो हुजे या उहो हुजे त उहो बि ज़रूरी आहे। तनकीद बराए इस्लाह। सो बहरहाल कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा केरु किथां खां? अदा अॼु आउं बदीन मां ॻाल्हायां थो। फतेमा मुंहिंजो नालो आहे। जी अदा। हा अॼु हाणे ही छा आहे जो मां बीमार माण्हू आहियां, बच्चे कराची आहे त गांव में मुंहिंजो इलाज थो हले दिलि जो। अच्छा। हाणे उते मां जेको सो बस में चढ़ी महसूमात थे रस्ते में मुंहिंजा पैसा जेको सो विसरी कढी विया हलिया। 3000 रुपया मुंहिंजे उबदारे में लॻल हुआ। अच्छा। मां हाणे बुज़ुर्ग माण्हू 76 साल जी उमिरि जो, हाणे मां काॾे वञा, हिकिड़ा मूंखे खिलनि पिया, हिकिड़ा जेको सो बुज़ुर्ग जेको आहे अफ़सोस पिया कनि। हाणे मां 1122 ते फोन त कई, मुंहिंजी के फोन कई कोन का। अच्छा। पोइ मां पुॻो आहियां अची क़ाइदा में, हे उस्ताद बादल असांखे ॻोठियो आहे। अच्छा। तव्हां हिन खां पुछी ॾिसो, 1100 रुपया किरायो आहे बदीन ऐं कराची जो। अच्छा। हाणे मां रुपियो न रहियो, मां काॾे वञा? सही। अहिड़ो को सिंधी माण्हू भला छा कराची में न अचे इलाज करण लाइ, या छा भला मसइलो आहे? ऐं अहिड़ो को हुजे इहो जेको इदारो जेको उनजी मदद त करे न घटि में घटि। मां हाणे कीअं पुॼां बदीन, मुड़ किरायो न हुजे। पोइ मां बस वारे खे चयो आहे नालो तव्हां छा ॿुधायो अदा पंहिंजो? जी फतेह मोहम्मद कसर। फतेह मोहम्मद। ऐं नंबर छा आहे? फोन नंबर? फोन नंबर साईं जो। फोन नंबर तव्हांजो छा आहे? हा अॼु जो फोन नंबर फोन कई आहे न, आयो हूंदो हेॾा। मां हेॾो पढ़ियल न आहियां जो तव्हांखे ॿुधायां, ॻाल्हि पियो कयां। ठीकु आहे, फोन नंबर असां वटि अची वियो तव्हांजो। हेलो, तव्हां जेका शिकायत कई आहे उहा सर ताईं बि पुॼी? 3000 जेके आहिनि सो रेस्क्यू 11 जी एम्बुलेंस मां निकिरी वियसि या प्राइवेट गाॾीअ मां निकिरी वियासीं? अच्छा, तव्हांजा जेके पैसा आहिनि उहे त तव्हांजा जेका मक़सूद बस अचे ॿिए जॻह असांजी गाॾीअ में निकिता मां हींअर ई भरे उन चवनि था त 1122 मतिलबु कॉल न खई पई। कॉल कंहिं न मुंहिंजी कई, मां दाऊं करे हुते पुलिस वारनि मूंखे न ॿुधी। मां पोइ हुते परेशान, पोइ वैन वारे खे मां चयो मूंखे बदीन जो आहे, मूंखे अनिल खे मां किरायो ॾिनसि, मुंहिंजा पैसा कढी हलिया बिजली। किथे रहो? किथे था रहो? किथे था तव्हां? बदीन? न न हींअर किथे कराची आया? हाणे कराची में किथे पिया रहो? बाबा मां बदीन में वेठो आहियां। बदीन में तव्हां आहियो? महीने ईंदो आहियां इलाज करण। अच्छा, इलाज कराइण ईंदा। चलो ठीकु आहे, ठीकु आहे। तव्हांजी शिकायत अस्पताल में मां ईंदो आहियां। चलो चलो, वॾी महिरबानी कॉल करण जे लाइ। अदा तव्हांजी शिकायत सर ताईं पहुची चुकी आहे, पर शिकायत सिर्फ़ु इहा आहे त उन्हनि कॉल अटेंड न कई। इहो कॉल अटेंड ज़रूरु थींदी हूंदी, पर रहिजी वेंदियूं आहिनि। असां वटि कराची जे कॉल सेंटर ते 6500 कॉल पर डे आहिनि। ऐं हैदराबाद जेको कमांड एंड कंट्रोल सेंटर आहे उन ते 12500 कॉल पर डे आहिनि। पूरे मतिलबु जेके बि अंदरूने सिंध जो जेको असांजो लोड मटायूं पिया, पहिरियों सिर्फ़ु कराची हूंदो हो। उन में कराची में असां वटि 16, 17, 18 हज़ार कॉल हूंदियूं,
पोइ हाणे कराची खे असां डिवाइड कयो आहे, हैदराबाद अलॻि आहे, सखर असांजो कमांड एंड कंट्रोल सेंटर हींअर तयारु थी वियो आहे, उहो बि शुरू थियण वारो आहे। सो जॾहिं उहे थी वेंदा त उते पर हाणे 11,000 कॉल्स हैदराबाद में सॼे ॿियनि सूबनि ज़िलनि मां अचनि पियूं, कराची में 6,000, इहो ह्यूमनली पॉसिबल न आहे त इन्हनि खे तव्हां हर टाइम ते हिकिड़ी ज़रूरु कॉल थींदी आहे उहो, ऐं वरी कॉल बैक बि कंदा आहिनि। कॉल मिस थी सघे थी कॉल न पर कॉल बैक बि थींदी आहे, त तव्हां कॉल कई ख़ैर में छो त असां बिज़ी हुआसीं, हाणे ॿुधायो छा करे सघूं था। अच्छा हाणे बि कॉल आहे, ॾिसूं था केरु आहे किथां खां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण याली मदद मौला अली मदद भाउ, केरु किथां खां? अभी अंसार को सब गलाया गुलशन हरीद कराची का भेण। गुलशन हरीद कराची खां। जी त छा चवणु चाहींदो? अभी असांजो इहो सुवाल आहे भाउ खां त असांजो ॻोठ गेलो खान को नवाबशाह में, हुते असां वटि एम्बुलेंस न आहे, माना 50 किलोमीटर परे आहे नवाबशाह ताईं, माना मरीज़ तड़पी मरी था वञनि त एम्बुलेंस कान्हे भेण। कहिड़ो ॻोठ आहे? कहिड़ो ॻोठ आहे तव्हांजो? रेस गेलो खान को तालुका दौड़। दौड़, हा जीअं दौड़ में आहे एम्बुलेंस, हाणे दौड़ में आहे, पर तव्हां कॉल कंदो 1122 ते त तव्हांखे ज़रूरु मिलंदी। पर कहिड़ो तव्हांजो कहिड़ो मरीज़ आहे जेको तड़पण वारी सिचुएशन में ऐं उहा एम्बुलेंस न पहुती आहे, उहो को मिसाल आहे त कोई आहे तव्हां वटि, मतिलबु की तव्हां एम्बुलेंस ते कॉन्टेक्ट कयो हुजे वरी उहा न पहुती हुजे, को मरीज़ बीमार हुजे हुन टाइम? हा दी फोन कंदा आहियूं भेण, कोन ईंदा आहिनि। छा अहिड़ो छा थियो जो तव्हां कॉल कयो पिया? टाइम ॿुधायो। हा टाइम या डे यादि आहे सर, तव्हां ॻाल्हाए सघो? टाइम त माना शाम जो टाइम हूंदो आहे, कॾहिं राति जा 12 बि थी वेंदा। अदा पुट तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो अंसार अली कोसवा। मुमताज़ मूंखे इहो ॿुधाए त हाणे इहो जेको तव्हां चओ था त राति जो ॾींहं जो इहो ज़रूरु थींदो हूंदो, पर जेकॾहिं को अहिड़ो वाक़ियो थियो आहे जो तव्हां फ़ोन कई हुजे ऐं उन्हनि खईं हुजे, तव्हां सां ॻाल्हायो हुजे ऐं उन खां पोइ एम्बुलेंस न आई हुजे, अहिड़ो को बि हुजे त मूंखे ॿुधाए छो जो असां वटि हर कॉलर जो रिकॉर्ड मौजूदु आहे, उनजो वॉइस, उनजो रिकॉर्ड, उनजो टाइम, ऐं जेकॾहिं असांजे अमले जे तरफ़ां का बि कोताही, बदतमीज़ी या का शइ हूंदी आहे त मां हींअर बि ॿुधी सघां थो। हा ॿुधाई न बाबा, दौड़ शहर में एतिरी सहूलियत असां वटि न आहे एम्बुलेंस जी। इहा तुंहिंजी ॻाल्हि सही आहे त दौड़ में न आहे, छो जो दौड़ जा हाणे असां बल्कि गुज़िरियल महीने उते हुयासीं, तव्हांजो जेको DHO साहिबु आहे डॉक्टर असद ॾाहिरी, उहो तमामु इफेक्टिव माण्हू आहे, जमाली साहिबु इफेक्टिव माण्हू आहे। हाणे एम्बुलेंसूं घणियूं अची वियूं आहिनि, ऐं हींअर तव्हां ॾिठा हूंदा पंहिंजो इहो जेको सरारीअ वारो ट्रेन जो हादसो थियो, हज़ारा एक्सप्रेस वारो, त सरारी आहे त सांगड़ में, पर नवाबशाह जे किनारे ते आहे, तव्हां ॾिठो हुते? वॾी महिरबानी, कॉलर जेको आहे कॉल ड्रॉप थी चुकी आहे। सर तव्हां इहा ट्रेन वारी ॻाल्हि कंटिन्यू कयो भली, छो तव्हां हुनखे ॿुधायो पिया त हीउ वाक़ियो थियो, त उते तव्हांजी एम्बुलेंसिस केतिरो किरदारु अदा कयो? अज़रा इहो मुंहिंजे ख़्याल में त असांजे कारण ऐं सिंध गवर्नमेंट जे कारण ऐं सिंध जे अवाम जे कारण इहो हिकिड़ो वॾो फ़ख्र जो ऐं वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त जॾहिं इन ट्रेन जे माण्हुनि खे हिकिड़ी मुसीबत जी सिचुएशन अची वई, अलाह साईं सभिनी खे बचाए अहिड़नि हादसनि खां, पर जॾहिं इहो हादसो थियो त 13 बोगियुनि मां 11 बोगियूं किरी पियूं, ऐं हर बोगी में 80, 90, 100, 110, 120 माण्हू हुया, माना को 1000-1100 माण्हू किरियल हुया। ऐं उते जॾहिं मूंखे कॉल आई त मां उन ॾींहुं लाड़काणे खां वञा पियो कराची, दादू मेहड़ वटि हुयुसि, त उते मूंखे कॉल आई CM साहिब जी, प्लस वरी सेक्रेटरी साहिब जी, वरी फलाणनि जी, उन खां अॻु में पर असांखे पंहिंजे जेके मुंहिंजे पंहिंजी टीम जी सिस्टम जे ज़रिए इंफॉर्मेशन अची चुकी हुई त हिन एम्बुलेंस जो इहो मां चवंदो त जेकी फ़ख्र वारी ॻाल्हि आहे त गाॾी किरण खां पोइ 23 मिंटनि खां पोइ पहिरीं एम्बुलेंस रेस्क्यू 1122 जी उते पहुती, नंबर 1, नंबर 2, 3, 4, 5, 6, 7 एम्बुलेंस असांजूं पहुतियूं। 8, 9 ते वरी पोइ का ज़िले जी, का तालुके जी, का प्राइवेट, वरी 14 खां पोइ वरी 35 ताईं इहे सभु असांजूं पहुतियूं। पोइ मटियारी खां बची वियूं, नौशहरे खां बची वियूं, ऐं इन 1.5 कलाक जे अंदरि असां वटि 55 एम्बुलेंस, 54 एम्बुलेंस उते पहुची वियूं। ऐं मां पाण बि उते आयुसि, उते कमिश्नर साहिबु मूंसां गॾु हो, DIG साहिबु, ॿिया CM साहिबु आयल हो, त उनजे वञण खां पोइ जेको GOC हैदराबाद आहे जनरल हुसैन आर्मी जो ऐं रेंजर्स वारा, उहे पहुता त उहो जनरल हुसैन मुंहिंजो पंहिंजो पुराणो साथी बि आहे, दोस्त बि आहे। सो मूंखे हुन पहिरियों दफ़ो चयो, चई सर हे पहिरियों दफ़ो आहे जो असां आर्मी ऐं रेंजर्स वारा असां हिकिड़ो बि माण्हू खणी न सघिया आहियूं, छो जो तव्हांजा माण्हू जिन्हनि वांगुरु सभु ज़ख़्मियुनि खे खणी विया आहिनि। इहो त हिकिड़ो हुनजो कॉम्प्लीमेंट आहे।
पर असली ॻाल्हि इहा आहे त ज़ख़्मियुनि खे उन बोगियुनि खां कढणु ऐं नवाब शाह हॉस्पिटल या हैदराबाद या ॿियनि हॉस्पिटल ताईं पहुचाइण में हिकिड़ो माण्हू बि फ़ौत न थियो आहे। उन में के तमामु सख़्तु ज़ख़्मी हुया, जिन खे हेमरेज हुयो, जिन खे वेंटिलेटर जी ज़रूरत हुई, हिकिड़ो माण्हू बि फ़ौत न थियो ऐं उन जो जेको कैजुअलिटी रेट आहे सो बिल्कुलु क्लियर। शुक्र आहे सर। ऐं कॉल बि आहे, वरी कॉल ॾिसूं था केरु किथां कयो। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी मां इम्तियाज़ हुसैन मेमण फ्राम रानीपुर। जी अदा, छा चवणु चाहींदव? हा, मां साईं जन सां ॻाल्हाईंदुमि। मां OGDC ऑयल एंड गैस में जॉब कंदो आहियां। असली मां रानीपुर जो आहियां ऐं कराची मां शिफ्ट आहियां अल्हम्दुलिल्लाह। अच्छा जी अदा, छा चवणु चाहींदव? हा, मां साईं जन सां मुखातिब थींदुमि। बिल्कुलु बिल्कुलु ॻाल्हायो। अदा तव्हां नालो ॿुधाइजो पंहिंजो। सर इम्तियाज़ हुसैन मेमण फ्राम रानीपुर। ठीकु आहे बसि इश्तियाक बिल्कुलु थैंक यू दादा। हाणे ॿुधायो। सर मां वाइस ॿुधमि अब्दुल जब्बार जो त रानीपुर में तव्हां माशाल्लाह एम्बुलेंस ॾिनी आहे 1122 वारनि जी। तमामु तव्हांजी थैंक्सफुल लाइ असां कॉल कईसीं। यार हे त थैंकफुल त असांखे तव्हांजो हुजिणो आहे, जो जो तव्हांजे माण्हुनि असांखे एतिरी सपोर्ट कई आहे हिंगोर जा रानीपुर जो। हुननि असांजे बिल्डिंग खे साईं काज़िम शाह ऐं डॉक्टर अब्दुलरहमान मेमण ऐं पूरी टीम, तव्हांजे ख़ादिम मेमण तव्हांजो दोस्त आहे, तव्हां सां सभिनी सपोर्ट कयो आहे। थैंक यू। तो खैरपुर जे माण्हुनि खे, रानीपुर जे माण्हुनि खे थैंक यू वेरी मच। थैंक यू सर। सर असल में छा हुयो, मुंहिंजो भेणी जो हुयो एक्स MS थियो हुयो, हाणे एक्स थियो आहे। तो तमामु रानीपुर सिविल अस्पताल अपग्रेड त करायूं, CM साहिब अप्रूवल वठी, पर एतिरो माना पोइ बि असांखे ज़रूरत हुई जेके तव्हां असांखे करे ॾिनो एम्बुलेंस 1122 वारनि जी। वंस अगेन थैंक्स सर। थैंक यू वेरी मच। पर हाणे हिकिड़ी मुंहिंजी रुगो रिक्वेस्ट हूंदी इश्तियाक तव्हांखे बि ऐं तव्हांजे ज़रिए तव्हांजे दोस्तनि खे बि। जी सर। त हीअ मां चवां पियो न त हीअ एम्बुलेंसूं पहुचियूं आहिनि। हिकिड़ो त इहो तव्हांजो पंहिंजो एसेट आहे, इहो तव्हांजो पंहिंजी हिकिड़ी ॼण त शइ आहे ऐं टीम बि तव्हांजी पंहिंजी आहे। इन खे संभालिजो बि, ख़्यालु बि रखिजो ऐं पंहिंजी शइ सम्झी करे इस्तेमालु कजो। इहा रुगो दोस्तनि खे ॿुधाइजो। जी सर, इंशाअल्लाह ताला। रानीपुर जो MP साहब एक्स MP पीपल्स पार्टी तमामु सुठो मुंहिंजो दोस्त आहे। तो उन्हनि सां मां वेही करे इन बारे में थोरो कंदोमांसि डिस्कस। पोइ इंशाअल्लाह ताला अलाह साईं भले कंदो। सर तव्हां सां मां मीटिंग करणु चाहींदुमि, पोइ तव्हां जिते टाइम ॾियो, जॾहिं टाइम ॾियो। न न अखियुनि ते जॾहिं आई एम अवेलेबल। असांजी ऑफिस हिते आहे पंहिंजो नर्सरी में, सिंध इंटीग्रेटेड हेल्थ सर्विसिस जी। तव्हां अचो अखियुनि ते, यू आर वेलकम। थैंक यू सर। थैंक महिरबानी महिरबानी, वॾी महिरबानी। सो बहरहाल ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे, सुठी शइ खे माण्हू एप्रिशिएट करे। ऐं इहो असां जे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे त असांजी सिंध गवर्नमेंट या असां जे लाइ जेके ही माण्हू आहिनि या ही जहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि, इहे बि फ़ख्र जोगियूं आहिनि। ऐं ही उहे नाला आहिनि, इहे उहे किरदार आहिनि ऐं जेके हमेशह अमर रहिजी वञण वारा आहिनि। छो जो उन्हनि जो जेको कमु आहे उहो अहिड़ो आहे, ख़िदमत ख़ल्क़ जंहिं कई त उहो हमेशह ज़िंदा रहण वारो माण्हू हूंदो आहे। सो सर खां हिकिड़ो पर्सनली सुवाल बि पुछंदासीं। सर तव्हां हाणे रिसेंटली 2 महीना थिया आहिनि त तव्हां ही जेको ज़िमेदारी आहे या एज़ अ CEO संभाली आहे, त इन में खोड़ सारियूं शयूं तव्हां डिस्कस करे चुका आहियो, तव्हांजे साम्हूं बि आयूं हूंदियूं। वरी तव्हां उन खां पहिरियां ॿुधायो त तव्हां थरकोल प्रोजेक्ट ते बि तव्हां कमु कयो। हू हिकिड़ी अलॻि शइ आहे, ही हिकिड़ी अलॻि शइ आहे। त मतिलबु केतिरो डिफरेंट आहे। ऐं कॾहिं अहिड़ियूं फीलिंग्स ईंदियूं आहिनि न दिलि मां, कॾहिं कंहिंजी हेल्प थी वेंदी आहे त असांजे थ्रू त हिकिड़ी फीलिंग्स निकिरंदियूं, कॾहिं ईअं थियो? हाणे तव्हां बिल्कुलु मतिलबु नेकी जो कमु पिया कयो। मां अज़रा इहो ॿुधायां त हे मां थर में हुयुसि, थरकोल में। त असां थर में गॾिजी दोस्तनि, ऐं मां ॿुधायां त थरकोल वारो जेको प्रोजेक्ट आहे, असांजो मुंहिंजो CEO हूंदो शम्स शेख ऐं असां गॾिजी। इहो विच में ब्रेक अचे त ॿुधाइजो। पर न कंटिन्यू कयो, हू मूंसां ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि। अच्छा ओके। त उते जेको असां कमु कयो उनजो हिकिड़ी वॾी सेटिस्फैक्शन हुई जो असां थरियुनि खे पाण सां शामिलु कयो। ऐं असां जॾहिं मां उते चार्ज वरिती हुई, असां कयो त असां 17% थरी उते नौकिरी कंदा हुया जॉब में। पर 2 सालनि जे अंदरि अंदरि असां उहो 17 मां 74% ते खणी वियासीं। ऐं उते वरी हींअर उते ठेकेदारीअ में, ठीकनि में, हर जॻह में उहो थरी शामिलु आहिनि। ऐं थरियुनि खां अलावा
ऐं थरी बि उहे जेके जिन मैट्रिक उते कई आहे, जेके असांजा वॾेरनि जा ॿार हुआ जेके मैट्रिक कराची या इस्लामाबाद या ॿाहिरि मुल्क कंदा हुआ, उनखे असां चयो त भाउ तव्हां पैसे वारा हो, तव्हां थरी न आहियो, अधु थरी वियो तव्हां। जेको थरी हुयो मैट्रिक करण वारो, उनखे असां इंजीनियर बि रखियो, उनखे असां नौकिरी में बि रखियो, उनखे असां ठीकनि में बि रखियो। सर इनखे कंटिन्यू कंदासीं। कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं मुंहिंजो तारिक साहब खे हिकिड़ी रिक्वेस्ट आहे साईं। नालो ॿुधाइजो, नालो ॿुधाइजो। साईं उमर सियाल पियो ॻाल्हायां हुसड़ीअ मां। उमर सियाल हुसड़ी खां? जी हाँ, हैदराबाद खां 12 किलोमीटर परे। जी जी बिल्कुलु हुसड़ी, बिल्कुलु मटियारी ऐं तव्हांजो आइस्क्रीम वारो ॻोठु आहे। न हुसड़ी नहीं, वो हटड़ी है साईं, हुसड़ी टंडो मोहम्मद खान रोड वारे पासे। अच्छा अच्छा हुसड़ी खां, मां हटड़ी सम्झो। उते बिल्कुलु हिकिड़ो असांजी सिविल हॉस्पिटल हुसड़ी आहे, उते असांखे अवेलेबल 112 अवेलेबल हूंदी आहे ऐं ॾाढी सुठी तरीक़े सां फ़ोन कंदा आहियूं, ॾाढो सुठो रिस्पॉन्स मिलंदो आहे। पर असांजी हिकिड़ी इहा रिक्वेस्ट आहे त हुसड़ी आसपास इलाही जेको आहे न ॻोठ आहिनि ऐं कोशिशि कयो त हिकिड़ी ॿ एक्स्ट्रा एम्बुलेंसूं मखसूद हुसड़ी के आसपास जे लाइ करे छॾियो त जीअं असांखे जेको आहे न सहूलियत मुहैया कई वञे। महिरबानी। थैंक यू दादा। इनशाला टंडो मोहम्मद खान में हाणे आयल हुयासीं, प्रोग्राम हो, गुलाम क़दर चंडियो साहब, शाह साहब, मां नवीद कमर साहब सां उन्हनि ॻाल्हायां पियो ऐं कासिम साहब सां, त तव्हांजो मूंखे ज़िलो बि वणंदो आहे, त हिकिड़ो प्रोग्रेसिव ज़िलो आहे ऐं सहूलियतूं हुजणु खपनि ऐं वधंदियूं इनशाला। तव्हां बेफ़िक्र थियो, कुझु ॾींहंनि में एम्बुलेंस वधाए बि हुते ज़रूरु। वॾी महिरबानी भाउ, वॾी महिरबानी। ऐं जेको आहे हाणे सर सॉन्ग बि थी वञे, बादल भाई खां ॿुधंदासीं। त बादल भाउ छा ॿुधाईंदो असांखे? असां बि इश्क कयो हो, उहो नथो विसरे, मचन में शौक़ नचो उहो नथो विसरे, भला ते पेर न पियो हो जो छाल ॾेई बचजे, खिवण खे बाहु न बखियो उहो नथो विसरे। बहारन जी हवा, ऐ बहारन जी हवा, चइजां पिरीअ खे जल्दी आ, ऐ बहारन जी हवा, चइजां पिरीअ खे जल्दी आ, चैन नाहे तो बिना, चइजां पिरीअ खे जल्दी आ, ऐ बहारन जी हवा, चइजां पिरीअ खे जल्दी आ, ऐ बहारन जी हवा। शइ सर तव्हांखे ॿुधायां थो, तव्हां वटि हर इलाज आहे, एम्बुलेंस में बि इलाज आहे, हर शइ आहे, पर हीउ शाइर वीचारो चवे थो, यादि गोरियूं केरु खाए, रोज़ दिल बीमार ही, यादि गोरियूं केरु खाए, रोज़ दिल बीमार ही, दर्द मुंहिंजो ला दवा, दर्द मुंहिंजो ला दवा, चइजां
पिरीअ खे जल्दी आ कर्ज मुंहिंजो लादवा चइजां पिरीअ खे जल्दी आ चैन नाहे तो बिना चइजां पिरीअ खे जल्दी आ ऐ बहारनि जी हवा मुंह संभाले हिन रखिया सब इश्क जी अलमारीअ में मुंह संभाले हिन रखिया सब इश्क जी अलमारीअ में के निशानियों ऐं सलाह के निशानियों ऐं सलाह चइजां पिरीअ खे जल्दी आ चैन नाहे तो बिना चइजां पिरीअ खे जल्दी आ ऐ बहारनि जी हवा जे अगर ही मुर्तज़ा खे गम हुयो तब खैर आ जे अगर ही मुर्तज़ा खे गम हुयो तब खैर आ केर भोगे फासला चइजां पिरीअ खे जल्दी आ चैन नाहे तो बिना चइजां पिरीअ खे जल्दी आ ऐ बहारनि जी हवा चइजां पिरीअ खे जल्दी आ ऐ बहारनि जी हवा ज़बरदस्त ज़बरदस्त जी सलाम सिंध में थियो आहे वरी हिकु दफ़ो ॿीहर ब्रेक जो टाइम त ब्रेक ते हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी गॾु मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध वेलकम बैक जी हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं सरस सां गॾु आहे असां ब्रेक ते वञण खां पहिरीं जेको सॉन्ग ॿुधो सॉन्ग खां पहिरीं असांजी जेका कचहरी हले पई थरकोल ते असां ॻाल्हायूं पिया त बेसिकली मुंहिंजो सुवालु इहो हुयो सर सां त थरकोल जेको प्रोजेक्ट आहे उन मां बि जेका असांजा मतिलबु असांजी पूरी सिंध आहे उनखे केतिरो फ़ाइदो आहे तमामु घणो फ़ाइदो आहे सॼो सिंध में न सिंध त हिकिड़ो सूबो आहे पर जेके 5 सूबा ॿिया मतिलबु टोटल आहिनि गिलगित बल्तिस्तान खे बि सूबो ॿधो या कश्मीर खे बि ॿधो त हे पूरे पाकिस्तान जो फ़ाइदो आहे ऐं असां जेको नारो उते लॻायो आहे जेको उते ठहियलु आहे तव्हां वेंदो उते भिटुनि ते लिखियलु आहे ऐं गूगल ते बि ॾिसंदो त लिखियलु आहे त थर बदिलींदो पाकिस्तान थर बदिलींदो पाकिस्तान थर बदिलींदो सिंध न सिंध त बदिलींदो थर बदिलेगा पाकिस्तान सो हुनजो एतिरो पोटेंशियल आहे जो थर में जेकॾहिं सॼे पाकिस्तान मां पावर असां कारखाना बंदि करे छॾियूं ऐं सिर्फ़ु थर मां हलायूं त सिर्फ़ु थर अकेलो सॼे पाकिस्तान खे हाणे बि ऐं अॼु खां वठी 350 साल ताईं
थर हलाए सघे थो सॼे पाकिस्तान। ज़बरदस्त एतिरो थर में पोटेंशियल आहे। आहे। पर हाणे असां छा आहे सिर्फ़ु हुनजो हिकिड़ो ब्लॉक तयारु कयो आहे, ॿियो ब्लॉक चाइनीज़ कयो, हिकिड़ो ब्लॉक सिंध गवर्नमेंट पाण कयो आहे ऐं एंग्रो हुन सां गॾु हुई त उहा गॾिजी कयो अथनि ब्लॉक 2। ब्लॉक 1 चाइनीज़ सां कनि पिया, ब्लॉक 3 वरी कुझु पाकिस्तानी ॿाहिरि मुल्कनि जा दोस्त गॾिजी कनि। त सर जेके ब्लॉक्स ठहनि था इन्हनि में मतिलबु डिफरेंस हूंदो या डिफरेंट हूंदा हिक ॿिए खां या इहो ब्लॉक ठहिण जो कोन आहे, इहो ब्लॉक ईअं आहे उते ज़मीन ख़ाली पई आहे उते, उन में सिर्फ़ु असां विरहाया आहिनि त जंहिं सवलाईअ सां अदरा ब्लॉक 1 में इंट्रस्ट आहे तव्हां खणो, ब्लॉक 2 अंदरि कोयलो साॻियो ई आहे, साॻियो ई आहे, हर हिक में थोरो को बटन मणनि जो फ़र्क़ु हूंदो, कंहिं वटि घणो अची वेंदो, कंहिं वटि थोरो अची वेंदो, पर आहे अलाह साईं जी शइ आहे। सो इहा पूरा 9.5 लख एकड़ ज़मीन में इहो कोयलो ईअं पियो आहे ऐं उन में 13 ब्लॉक ठहियल आहिनि। 13 मां 3 ते कमु हले थो, 10 ब्लॉक अञा बि पिया आहिनि। जेकॾहिं को थरकोल प्रोजेक्ट में कमु बि कयो आहे, एॾो सारो कोयलो बि आहे, कोयले मां त हीरा बि निकिरंदा आहिनि, कॾहिं निकितो? इहे बिल्कुलु हीरा निकिरंदा आहिनि ऐं मां जेके बि जॾहिं मुंहिंजा दोस्त या ॿिया जेके डेलीगेशन्स ईंदा हुआ त मां उनखे चवंदो हुउसि त कोयलो जेको आहे माउ आहे मिनरल्स जी, उन मां माउ जो सभिनी खां जेको सुहिणो औलाद आहे उहो हीरो आहे। हीरे खां पोइ जेको ॿिए नंबर ते जेको औलाद आहे उहे वरी कोयले जा कुझु क़िस्म आहिनि। पर हिननि जेको हींअर असां वटि कोयलो आहे उन मां बिजली त ठहे थी पई, पर हींअर असां जेको हुते स्टडी करायूं पिया उन मां इन कोयले मां 127 शयूं, हे जेको तव्हां कपिड़ो पातल आहे न इहो तव्हां वटि इहो हो आहे, इट्स अ मिक्सचर, इट्स नॉट कॉटन, इट्स अ मिक्सचर, इहो कोयले मां ठहियल आहे। इन में जेको तव्हांजी प्लास्टिक ऐं पर हे फैब्रिक जेको इस्तेमालु थियल आहे जंहिंमें असां चवंदा आहियूं त इहो पॉलिएस्टर जेको आहे, सो पॉलिएस्टर जी जेकी प्रोडक्शन आहे उहा इहो ऑयल जो जेको तेल जो डांबर जो हिकिड़ो इहो आहे ऐं डांबर जेको आहे उहो वरी लिक्विड मां, उहो लिक्विड वरी कोयले मां थो निकिरे। सो कोयलो माउ आहे ऐं उहा माउ असां वटि वेठी आहे जंहिंमें 127 शयूं ठही सघनि थियूं। अॼुकल्ह असां उते कोयले मां बिजली ठाहिण खां अलावा कोयले मां गैस ऐं कोयले मां पेट्रोल ऐं डीज़ल कढण जो हींअर स्टडी हले थी पई ऐं उहो जेकॾहिं हली वियो त थी सघे थो त कुझु सालनि खां पोइ थर में 127 क़िस्म जा कारखाना लॻल हुजनि जंहिंमें सो थर जो एतिरो आहे। हाणे हेतिरो त हिते रेस्क्यू 1122 में त हे जेको असांजे एम्बुलेंस जो आहे तव्हां चओ पिया त सेटिस्फैक्शन, मां उन ॾींहुं जेकाबाद विज़िट ते वियल हुउसि त गड़ी खैर जे पासे ॾांहुं हिकिड़ी कुराड़ी माई पंहिंजी नुंहं खे खणाए आई उते, उन वीचारे खे कंहिं छोकिरे कॉल कराए ॾिनी ऐं उहा कॉल हैदराबाद वई, हैदराबाद वारनि जेकाबाद मां उहा गाॾी मोहम्मदपुर ओॾे जे जेको आहे जहानपुर उतां उहा गाॾी मोकिली, उन वीचारे खे खणी आया त उहो अस्पताल में वञण खां अॻु में ई हुनजी इन में छो जो असांजी एम्बुलेंसिस तमामु सुठियूं आहिनि, एतिरियूं सुठियूं आहिनि जॾहिं ॻोठ जो वीचारियूं कुराड़ियूं मायूं या जेके मरीज़ अचनि था त एयर कंडीशन माहौल ऐं लाइटूं ऐं सॼो हुनखे जेको दवाउनि जो असरु थिए थो त उहो कंफर्टेबल थी था वञनि, त उहा ख़ुशी त उते ख़ैर उन ख़ुशीअ में थियो या छा थियो उहा ॿार जेको आहे सो एम्बुलेंस जे अंदरि ॼमी वियो ऐं उन असांजे जेको एम्बुलेंस जो स्टाफ आहे उहो परदो लॻाए छॾींदा आहिनि ऐं उनजी जेकी बि लेडी माई जेकी औरत घरु हूंदी आहे उनखे उहो गाइड कंदा आहिनि त ॿार खे कीअं तव्हां डिलीवर करायो। सो ॿारु डिलीवर थी वियो, हू ख़ुशि बि हुई ऐं उहो मां इतफ़ाक़ सां उन्हनि मौक़नि ते पहुतुसि त उहा कुराड़ी माई हुन सां ॻाल्हाए पई त उहा वीचारी 2 अलाए 300 रुपया पुराणा उन पंहिंजे ॻंढ मां छोड़े ऐं हुनखे ॾिए पई त वाहे वञ, हुन चयो मां असां पैसा न वठंदा आहियूं, चई न वाह मूंखां रक्शे वारो ई अलाए 800 रुपया पियो वठे, सो तूं हे त एयर कंडीशन गाॾी का आया आहियूं सो मूंखां हे वठो, हुन चयोसि न असांखे रुॻो दुआ ॾिए ऐं उहा दुआ ई ॾिनी ऐं इन औरत खे या उन मरीज़ खे जेको जंहिंजो को वाली वारिस कोन्हे, मोटरसाइकिल ते किरी था पवनि, गाॾियुनि जो हाणे हींअर जेको झिरकनि में एक्सीडेंट थियो ठटे में 7 माण्हू मरी विया ऐं इन खां अलावा रोज़ ॾिसूं था पिया उहो जेको रोड ट्रैफिक एक्सीडेंट आहे जंहिंमें का लाहौर जी फैमिली आहे, हिते कंहिं ट्रक सां या कंहिं जॻह ते को एक्सीडेंट थी थो पए ऐं उहे सभु माण्हू बेहोश पिया आहिनि, हुननि मां कंहिंजे को वाली वारिस कोन्हे, को औरतूं बि आहिनि, नौजवान ॿार बि आहिनि, नौजवान छोकिरियूं औलाद ऐं सभु पिया आहिनि, हुनजा पैसा वैल्यूएबल ऐं उते जॾहिं असांजा टीम पहुचे थी त सवाइ अलाह जे ॿियो के शाहिद कोन्हे को उते हे हुननि खे मैनेज करे खणनि था
ऐं अॼु ॾींहं ताईं असां तक़रीबन 17 लख माण्हुनि खे हेल्प करे चुका आहियूं ज़बरदस्त 2.5 सालनि में 2 सालनि में। ऐं 17 लख मां ॿुधायां त शुक्र अल्हम्दुलिल्लाह असां माण्हुनि खे गारियूं ॾींदा आहियूं, ग़लति चवंदा आहियूं त माण्हू ख़राबु थी विया आहिनि, नौजवान ख़राबु थी विया आहिनि, पर इहा साॻी टीम जेकी हींअर वेठी आहे, असां वटि हींअर 2000 खनि 2200 माण्हू आहिनि। सही इन 2200 उहे माण्हू असांजे ॻोठनि जा आहिनि, तव्हांजा मुंहिंजा माइट आहिनि, दोस्त आहिनि, असांजे इलाइक़े जा आहिनि। ऐं असांखे इन ते फ़ख़्रु हुजणु खपे इन टीम ते त इन 2200 माण्हुनि मां 17 लख एक्सीडेंट्स या मुख़्तलिफ़ क़िस्म जे मरीज़नि खे हैंडल कंदे पैसा बि आया अथनि, हुननि वटि शयूं बि आयूं आहिनि, सोन बि आया आहिनि, कंप्यूटर बि आया आहिनि, हिकिड़ी बि शिकायत न पहुती आहे ज़बरदस्त त को असांजी शइ विञाइजी वई हुजे, चोरी थी हुजे, या कंहिं तव्हांजे स्टाफ मां कंहिं बि छोकिरे कंहिंसां का बदतमीज़ी कई हुजे, या को अहिड़ो ॻाल्हि कई हुजे जंहिंमां को कंहिंजी प्राइवेसी या ऑनर या डिग्निटी उहा ख़राबु थी हुजे। सो उहे इहो असांखे तमामु वॾो फ़ख़्रु करणु खपे सिंधियुनि खे ख़ासि तौर ते अने पंहिंजे इन टीम ते। ऐं जॾहिं टीम 2200 माण्हू अहिड़ा सुठा थी सघनि था त असां वटि 22,000 बि सुठा आहिनि, 22 लख बि सुठा आहिनि। सो असांखे परेशानीअ खां करण खां पहिरियों बहितर वारो ॾिसणु खपे। अच्छा सर, जीअं तव्हां चयो त 2200 माण्हू इहे 22,000 बि थी सघनि था, 22 लख बि थी सघनि था, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। त जेके तव्हांजे इन 1122 रेस्क्यू में अचणु चाहिनि, मतिलबु जीअं जॉब करणु चाहिनि एज़ अ ड्राइवर, या वरी काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु हेल्प बि करण जे लाइ ईंदा आहिनि, या जीअं डोनेशन वग़ैरह हा जेको थींदो आहे, उहे कीअं राब्तो कनि तव्हां सां? ॾिसो हींअर अॼुकल्ह अख़बारुनि में असां इश्तिहार ॾिना हुआ, तक़रीबन 2 हफ़्ता खनि थी विया आहिनि, त असां वटि भर्तियुनि जो या रिक्रूटमेंट जो या हायरिंग जो प्रोसेस हले थो पियो। अच्छा। ऐं उहे वॉक इन आहिनि, का इन में मेरिट आहे, इन में सिफ़ारिश कोन्हे, मेरिट आहे त बाबा तव्हां अचो ऐं पंहिंजी उन में कमु फिज़िकल टेस्टुनि भॼणो। मां उन ॾींहुं नवाब शाह वियासीं त उते मैडम अज़रा पेचू हुई, ॿिया बि घणा दोस्त वेठा हुया, त मां हुननि खे चयो मुंहिंजो असांखे नवाब शाह मां माण्हू खपनि, पर सुभाणे असांखे पोयूं इहा केरु न चए त मां फलाणे जो माण्हू आहे। नो, दैट इज़ नॉट पॉसिबल। मां उते अज़रा खे बि इहो मैडम खे बि चयो ऐं हुन बि मूंखे एग्री कयो, ज़रदारी साहिबु वॾे खे बि, बिलावल साहिब खे, CM साहिब खे, त तव्हां अचो क्वालिफाई करायो पंहिंजो पाण खे। सिर्फ़ु असांखे साहु खणण वारा माण्हू न खपनि त साईं मां साहु खणां थो त मूंखे नौकिरी ॾिए, नो, असांखे उहे माण्हू खपनि जेके वॉलंटियर थी कंट्रीब्यूट कनि, कमु कनि, ऐं उन में फिटनेस हुजे, क़ाबिलियत हुजे, दिलि हुजे। ऐं असांजो जेको इश्तिहार आहे उनजे मथां लिखियलु आहे, उन इश्तिहार जो जेको हेडिंग आहे उहा भर्ती न आहे लिखियलु, उन में लिखियलु आहे शाह लतीफ़ जो शेर लिखियलु आहे त माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, इहो लिखियलु आहे। त असांखे उहे माण्हू खपनि जेके माण्हुनि जी ख़िदमत करण ऐं शौक़ वारा हुजनि। बिल्कुलु। ऐं उहा ई ॻाल्हि आहे सर, तव्हां इलाही सुठो, मतिलबु ज़ाहिर ॻाल्हि आहे जॉब जे लाइ त असां जीअं चवंदा आहियूं असांजी डिग्री खपे, या असां ड्राइविंग लाइ त तव्हां लाइसेंस ज़रूरी ॾिसंदा। सॉरी, इहो स्पेसिफिक तव्हांजो सुवालु, असां ड्राइवर न चवंदा आहियूं इनखे EVO चवंदा आहियूं, एमरजेंसी व्हीकल ऑपरेटर। छो ड्राइविंग उनजो हिकिड़ो हिसो आहे, छो जो उन ई ड्राइवर खे हुन ॿिए जेको नर्स आहे उन सां गॾु ई उन पेशेंट जी मदद बि करणी आहे, ऐं हुनखे अंदरि हुनखे गाइड बि करिणो आहे, पोयां डॉक्टर्स। असांजो छा आहे त रुॻो ईअं न आहे त गाॾी आहे, असां AD वारा तमामु सुठो कमु था कनि, पर उहे पंहिंजो उहे सिर्फ़ु मोस्टली ट्रांसमिट कंदा आहिनि, हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह ताईं खणी वेंदा आहिनि, तव्हांखे ट्रांसपोर्ट प्रोवाइड कंदा आहिनि। उन्हनि में तव्हांजो हार्ट जो कोन्हे को, वेंटिलेटर कोन्हे को, तव्हांखे कार्डियक कोन्हे को, तव्हांखे जेकॾहिं को हॾो भॼी थो पए उनजी सपोर्ट कोन्हे का। असां वटि फर्स्ट एड आहे, असां वटि एतिरियूं शयूं आहिनि जो ऑलमोस्ट, मां इहो चवंदो आहियां त जेकॾहिं तव्हां आगा खान वञो, आगा खान सभिनी खां सुठी हॉस्पिटल सम्झी वेंदी आहे, या साउथ सिटी आहे, उनजो जेको ICU आहे उहो वरी सभिनी खां सुठो आहे। सो उन आगा खान हॉस्पिटल में जेको ICU आहे जंहिंमें हर माण्हू जी दिलि हूंदी आहे, त हीअ असांजी एम्बुलेंस सम्झो करे त आगा खान जी ICU आहे, जेके तव्हां वटि हर शइ जो ख़्यालु रखण वारी आहे। सो उनखे हलाइण जे कारण ड्राइवर सुठो हुजणु खपे, उनखे EVO चवंदा आहियूं, एमरजेंसी व्हीकल ऑपरेटर। उनखां पोइ EMTs हूंदा आहिनि, एमरजेंसी जेके टेक्नीशियन्स हूंदा आहिनि उन जा, एमरजेंसी मेडिकल टेक्नीशियन्स, उहे तव्हांखे इक्विपमेंट बि हलाईंदा आहिनि, मरीज़ खे बि संभालींदा आहिनि, ऐं ॾाढा। सो हुन में 4 साल नर्स जो कोर्स खपे,
ड्राइविंग लाइसेंस खपे अच्छा उन में ऐं जेको अच्छा 4 साल खां अलावा ऐं असांखे छोकिरियुनि जो फीमेल जो तमामु वॾो अंग खपे खपे छोकिरियूं अलाए काॾे गुम थी वियूं आहिनि सो उनखे तव्हां चओ न तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम जे मुताबिक़ त नर्सिंग में जेके छोकिरियूं कनि थियूं सुठियूं पघारूं आहिनि सुठो माहौल आहे सुठी नौकिरी आहे अच्छा सर ऐं ड्राइवर बि असांखे छोकिरियूं खपनि हा हिकिड़ो मां पॉइंट एड करणु चाहींदमि मतिलबु क्लियरिटी जे लाइ त जेके ॿुधनि पियूं छोकिरियूं ऐं जेके वाकई नर्सिंग कोर्स कनि थियूं त तव्हां सर पंहिंजे ऑफिस जो एड्रेस बि ॿुधाए चुको आहे त तव्हां वञी सघो था या उते पंहिंजी CV वग़ैरह जमा कराए सघो था मां इहो पुछंदमि त हीअ जेका जॉब आहे असांजी वेबसाइट आहे ऑनलाइन उन ते बि अची सघे इहा गवर्नमेंट में ईंदी या सेमी गवर्नमेंट प्राइवेट आहे त गवर्नमेंट ऑफ सिंध जी जॉब आहे पर हिन जो जेको स्ट्रक्चर आहे उहो कॉर्पोरेट आहे अच्छा हा इहो कॉर्पोरेट जो मतिलबु इहो आहे त हीअ पेंशनेबल जॉब न आहे जेकॾहिं केरु कमु कंदो त सुठो आहे जेकॾहिं उहो सभाॻो हूंदो त रहंदो जेकॾहिं सभाॻो न आहे मां ॿियो लफ़्ज़ इस्तेमालु नथो कयां त उहो त जेकॾहिं उहो कमु करण वारो न आहे हो रुॻो सिर्फ़ु आयो आहे ईअं त मूंखे पघार मिले पोइ मां ॻोठु वेठो हुजां उहो उनजे कारण हीअ जॻह न आहे हीअ जॻह न आहे बिल्कुलु ऐं सर जेको प्लस में मां तव्हांखां इहो बि सुवालु कयो त अगरि तव्हांजे इदारे जे लाइ या तव्हांजे एम्बुलेंस में वधीक सहूलियतुनि या इवन एम्बुलेंस बि काफ़ी माण्हू हूंदा आहिनि जेके ॾियण बि चाहींदा आहिनि त उहे कीअं राब्तो कनि हा इन जो असांखे मतिलबु अहिड़ा माण्हू असां सां गॾु 24 कलाक राब्तो करे सघनि था मां तव्हांखे मां पंहिंजो एड्रेस ॿुधायो आहे त वेबसाइट ते बि आहे असां शायर फैसल ते प्रॉपर हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाए छॾियो शायर फैसल ते PECHS ब्लॉक 6 में अंदरि राज़ी रोड ते असांजो ऑफिस राज़ी रोड अंदरि असांजी ऑफिस आहे उते वेबसाइट जे ज़रिए 112 ते कॉल करण जे ज़रिए ऐं या जेको मूंसां तव्हांजे ज़रिए को असां सां राब्तो करणु चाहे त उन में असां त हाणे इहो शुरू कयो आहे त जेकॾहिं को पंहिंजे वालदेन जे कारण का वक़्फ़ु करणु चाहे थो ऐं को जेके खोड़ दोस्त आहिनि जिन कोई ज़मीनूं आहिनि उहे ज़मीनुनि में चवंदा असां 5 एकड़ अलाह साईं जे नाले ते वालदेन जे सवाब जे कारण असां एम्बुलेंस सर्विस में सपोर्ट करणु चाहियूं था हिकिड़ो जरेब अधु जरेब 2 जरेब 2 एकड़ 100 एकड़ त उहो भली ज़मीनूं पाण संभाले पाण संभालींदा असां हुननि जे आसिरे ते छॾींदासीं त तव्हां जेको तव्हांजे वक़्फ़ वारी ज़मीन मां फ़ी सबीलिल्लाह वारी ज़मीन मां आहे त उहो तव्हां अकाउंट में जमा कराईंदो ऐं उहो असां वटि ईंदो ऐं असां हुननि खे ॿुधाईंदासीं कॉल आहे कॉल वठंदासीं ॾिसंदासीं केरु आहे हेलो अस्सलाम वालेकुम कॉल डिस्कनेक्ट थी वई ऐं जंहिं बि कॉल कई महिरबानी करे ॿीहर कॉल कयो सो बहरहाल इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे जेका तव्हां कई ऐं वाक़ई में माण्हू त कहिड़े बि तरीक़े सां अलाह साईं जे नाले ते ॾेई सघे थो ऐं काफ़ी माण्हू वरी अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके पंहिंजो नालो बि ज़ाहिर न आहिनि कंदा पर इलाही कुझु ॾेई छॾींदा आहिनि त पोइ जेके अगरि अहिड़ा के माण्हू आहिनि त उहो सर पंहिंजी पूरी एड्रेस बि ॿुधाए छॾी आहे ऐं सभ खां वधीक त 1122 ते अगरि तव्हां कॉल करे पंहिंजो जेको बि ॾियणु चाहियो था अगरि कॉल कंदव त उहो तव्हांखे तरीक़ेकार ॿुधाए छॾींदा त तव्हां हिननि सां कीअं था मिली सघो या ऑफिस में वञी कीअं मिली सघो था सो उन्हनि जे अहिड़ा दोस्त जेके बि कनि ऐं जेकॾहिं असांखे इजाज़त ॾींदा त असां एम्बुलेंस किथे बि हलाए सघंदासीं पर जेकॾहिं को ख़ासि चवंदो त हिन इलाइक़े में हलायो त उन में असां हुनजी ऑपरेटिंग कॉस्ट असां कंदासीं टीम असांजी हूंदी ऐं हुन जे तरह उन इलाइक़े में बि असां हलाए सघूं था उन में बि का उहो न आहे का ऐं को दोस्त अहिड़ा चवंदा त एम्बुलेंस तव्हांजी हुजे ऐं उनजी असां रुॻो तव्हांखे पेट्रोल जो ख़र्चु या ॿियो को ख़र्चु आहे उहो ॾियणु चाहियूं था त उन में बि उहो जेको आहे सो हिसो वठी सघनि था इन में का लिमिट कोन्हे अलाह जे नाले ते ॾियण में अवाम जी ख़िदमत करण में ग़रीबनि जी या नादारनि जी का लिमिट कोन्हे का ऐं असां बि का लिमिट न रखी आहे जेकॾहिं को बि दोस्त अचणु चाहे थो ऐं ॿियो मां तव्हांखे अदरा इहो ॿुधायां न त जेको हे असां कॉन्सेप्ट ठाहियो आहे न जेको हींअर मां बोर्ड खां अप्रूव करायो सिंध गवर्नमेंट हिन खे अप्रूव कयो आहे त सिंध अमड़ जो कॉन्सेप्ट आहे सिंध अमड़ ऐं अवाम गॾोगॾु तो हीअ सिंध अमड़ मतिलबु इहा त सिंध अमड़ अवाम उनजो औलाद आहे ऐं सभिनी खां वॾी जेकी बि माण्हू कहिड़ो बि वञे छा हुजे मां ब्रिगेडियर हुजां मां जनरल हुजां मां छा बि हुजां वज़ीर हुजां पर जॾहिं मूंखे का ॾुखियाई थींदी आहे का परेशानी थींदी आहे त सभिनी खां वधीक मूंखे सुख ओॾी महिल ईंदो आहे जॾहिं माण्हू वञी माउ सां भाकुर पाईंदो आहे या वरी जेके अञा वधीक हुजे त माउ जे हंज में उते सुम्ही पवंदो आहे मथो रखी त उनखे वधीक सवलाई ऐं सुकून ईंदो आहे सो सिंध अमड़ जो बि इहो आहे त सिंध अमड़ में जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे ॾुखियाई आहे कंहिं माण्हूअ खे का परेशानी आहे का एमरजेंसी आहे त
तो सिंध अमर जो इहो 1122 वारो नंबर कंदो त उहा हंज जेकी आहे या उहा जेकी जेकी उहा कच्छ उहा आहे उनखे मिलंदी। उहा एम्बुलेंस जी सूरत में अची वेंदी एम्बुलेंस में वेहंदो त असांजी कोशिशि आहे त हुनखे तकलीफ़ न थिए। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा सॉन्ग बि ॿुधूं था ऐं जेको आहे नवाब लांघा असां ॾिसूं था हाणे छा था ॿुधाइनि भाउ छा ॿुधाइनि? राज चांडिया जी काफ़ी ठीकु लोड़ाओ पेर न पवंदो कर मेड़ू न खणंदो कर माफ़ियूं न घुरंदो कर जवान जो किरदार यार वा सरदार नहीं पेर न पवंदो कर मेड़ू न खणंदो कर माफ़ियूं न घुरंदो कर जवान जो किरदार नहीं यार या सरदार नहीं मां चवा थो जाई तोखे दौस हूंदी आई मां चवा थो जाई तोखे दौस हूंदी आई सच वॾो बुराई जवान जो किरदार नहीं यार या सरदार नहीं पेर न पवंदो कर मेड़ू न खणंदो कर माफ़ियूं न घुरंदो कर जवान जो किरदार यार या सरदार नहीं ब्रेक जो भी टाइम थे ब्रेक ते हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक जी दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था ऐं सर असां सां वेठो आहे ऐं ॾिसो CEO हिकिड़ी वॾी ज़िम्मेदारी हूंदी आहे ऐं मां जेतिरी 2 कलाक सर सां गुफ़्तगू कई आहे
हिकिड़ी सुठी शख़्सियत त बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे मालूम थी वई छो जो ॾिसण में त सर जीअं असांजा कॉलर्स बि तव्हां लाइ चयो त जेको आहे हिकिड़ो फेस बि काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॾिसी लॻंदा आहिनि ईअं नेक ज़रूरु हूंदा त मतिलबु सर जी शख़्सियत बि इलाही सुठी आहे ऐं असांजे डायरेक्टर लाइ छा थो चए मां न ॿुधो तव्हांखे हा उनजी जवानी असांजे डायरेक्टर साहिबु चयो त जीतनदर सां तव्हां मिलो था जॾहिं हू जवान हुयो सो बहरहाल गुड लुकिंग माशाल्लाह उन सां गॾु सीरत बि सुठी आहे सर जी ॻाल्हाइण ॿोलाइण ऐं वॾी ॻाल्हि मुंहिंजे ॻोठ जो आहे मां त तारीफ़ कंदमि अच्छा सो सर कॉल्स जी ॻाल्हि हले पई जीअं तव्हां चओ त एतिरे हज़ारनि जी तादाद में कॉल्स ईंदियूं आहिनि त काफ़ी माण्हू अहिड़ा बि कॉल कंदा हूंदा जेके 24 कलाक वांदा हूंदा त तव्हांखे ज़ाहिर ॻाल्हि शिकायतूं त ईंदियूं हूंदियूं त हर भरू आलतू फालतू बि कॉल अचनि थियूं या कम वारियूं बि त तव्हांजी उहा जेका टीम आहे कीअं उन्हनि खे मैनेज कंदी आहे असांजो जेको कॉलोनी जो सिस्टम आहे न इहो टोटली सेपरेट आहे अच्छा हाणे उते हिकिड़ो त पहिरियों इहो ॿुधाए छॾियां त को नवाबशाह में या दादू में या लाड़काणे में का एम्बुलेंस बीठी हूंदी उनखे अथॉरिटी न आहे त उहा उतां कंहिं मरीज़ ॾे डायरेक्ट वञी सघे अच्छा उहो कमांड एंड कंट्रोल जेको असांजो हैदराबाद कराची सखर जाचो आहे छो जो उन हरनि ज़िलनि जा असां जियो फेंसिंग कराए उन्हनि सभिनी जा मोबाइल नंबर सिर्फ़ु उन इलाइक़े ते वञी सघनि था कंबर वारो कॉल करे कराची जी एम्बुलेंस कंबर नथो घुराए सघे उहो भली किथां बि कॉल कंदो कंबर जे इलाइक़े मां उहा कॉल हैदराबाद या सखर वेंदी उते जॾहिं सखर हली वेंदो सो हिकिड़ो इहा हुजे ऐं ॿियो खोड़ माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके वाक़ई वांदा हूंदा आहिनि जीअं हींअर साईं बदीन जो हुयो साहिबु जंहिं हुयो जेको 76 साल जो कुराड़ो हुते बि मां तव्हांखे कॉल कयां पियो त तव्हांजी कॉल खणनि न पिया या छो जो 11,000 कॉलूं कराची में अचनि थियूं पंहिंजो 6,000 कराची में 11 खां 12,000 हैदराबाद में त इहो ह्यूमनली पॉसिबल न आहे त तव्हां हर कॉल खे ओॾी महिल ई अटेंड करे सघो सो ऐं उन में वरी घणो फैक्टर जेको आहे न उहे जेके दोस्त जेके इमेच्योर आहिनि नॉन सीरियस आहिनि या उहे जेके जिन खे अहसासु न आहे त असांजे इन मज़ाक़ जे करे को सीरियस माण्हू अफेक्ट थींदो हूंदो छो जो कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके फ़ोन करे असांजे ऑपरेटर खां चवंदा आहिनि बिरयानी ठाहिणी आहे बिरयानी जो तरतीब ॿुधायो हाणे उनखे छा कजे उहो जो उनखे असां वटि कानून आहे ऐं असां मां हाणे 2-3 अहिड़ा माण्हू जिन खे असां अरेस्ट करे थाणे में विहारे छॾियो आहे त बाबा तव्हां जेको आहे न फज़ूल तव्हांजे फज़ूल कमनि जे करे कंहिं एमरजेंसी वारे जो एमरजेंसी ख़राबु थी हूंदी सो तव्हां ऐं उन में ॾिसंदा आहियूं हर पहिरीं कॉल ते न पर जेकॾहिं को रिपीटेड कॉल करे थो हिकिड़े नंबर तां ऐं फज़ूल कॉलूं करे थो त उन मां तव्हांजे मार्फत दोस्तनि खे बि इहा रिक्वेस्ट कंदुसि त हे कमु मज़ाक़ वारो न आहे सो हिन में मज़ाक़ हिन नंबर ते न कयो 1122 तव्हांजे मज़ाक़ वारो नंबर न आहे इनखे हुते 15 जो छो जो असां 15 सां बि गॾु आहियूं 15 ते बि इहे जेके फेक ऐं होक्स कॉलियूं उहो ॾिसो उहो फज़ूल उहो पुलिस खे तंग करण था पुलिस खे अब पुलिस खे तंग कंदो पर सुभाणे तव्हां तंग थींदो त ओॾीमहिल पुलिस कोन पहुची सघंदी ऐं तव्हांखे एम्बुलेंस न पहुची सघंदी ऐं तव्हांजे कंहिं चङे पंहिंजे कंहिं भातीअ जो एमरजेंसी वारो कमु हूंदो थी सघे थो ॿियो को मज़ाक़ कंदो हुजे ऐं तव्हां पोइ रड़ियूं कयो त साईं मूं वटि न पहुती सो इहो न कयो ऐं इन खे अवॉइड कयो छो जो तक़रीबन असां वटि एवरेज 3 खां 4,500 कॉलूं जेके आहिनि उहे फज़ूल कॉलुनि में शामिलु थियनि थियूं 3 खां 4,000 उहे करण वारियूं ऐं उन्हनि जे करे असरु थियण वारियूं जेके कॉलूं आहिनि उहे उन जेतिरियूं हूंदियूं या उन खां थोरियूं सवायूं हूंदियूं त तव्हां सम्झी सघो था त हिकिड़ो जेकॾहिं फज़ूल माण्हू विच में रस्ते ते बीही थो रहे त पूरी ट्रैफ़िक खे थोरी देरि लाइ ब्लॉक करे थो अच्छा सर जीअं तव्हां थोरी देरि पहिरियां ॻाल्हि कई छोकिरियुनि जे हवाले सां त छोकिरियूं किथे आहिनि त तव्हां इहो बेसिकली इहो पुछणु चाहींदसि त तव्हां इहो जेको वर्ड यूज़ कयो त छोकिरियूं किथे आहिनि त बाक़ी इन सां मां बि सहमत आहियां या ॾिसण वारा बि पर तव्हां इहो छा सोचे करे कयो तव्हांखे रेशो घटि थो नज़र अचे छोकिरियुनि जो तमामु घटि ॾिसो असांजी आबादी 50-50 आहे ई आहे न 51% मेल आहिनि 49% फीमेल आहिनि या इनखे 50 ॿधो इहा ई साॻी ॻाल्हि मां थर में कई शम्स सां गॾिजी कई त थर में छोकिरियुनि खे अचणु खपे ऐं थर जूं जेके औरतूं आहिनि उहे सभिनी खां ॾुखियो कमु उहो थियूं कनि मुड़ुसनि खे हलाइनि थियूं सभिनी खां ॾुखियो कमु उन खां पोइ ॻोठ घर खे हलाइनि थियूं माल खे उते चाढ़नि थियूं घर खे ॿारनि खे हलाइनि थियूं
ओड़े पाड़े खे ॾिसनि थियूं, पीउ माउ जे कारण औलाद मुड़ुस जे कारण मानी कनि थियूं ऐं उते उन जॻह ते मानी कनि थियूं जिते न पाणी आहे न को का सावक आहे। उहो सभिनी खां ॾुखियो कमु असां हुननि जे कारण पाकिस्तान में सभिनी खां वॾियूं जेके मशीनूं आहिनि, ट्रकूं जेके आहिनि, उहे डंपर आहिनि जेके असां वटि हलंदा आहिनि ऐं उन्हनि डंपरनि जा टायर एतिरा वॾा आहिनि जेकॾहिं मां टायर सां बीहंदो आहियां त टायर मूंखां 1.5 फुट अञा मथे हूंदो आहे। उहे डंपर जेको आहे उहा थर जी छोकिरी हलाए थी, तव्हां ॾिठो हूंदो प्रोग्राम। ऐं इहो असां पहिरियों दफ़ो जेको ग्रुप आहे 25 छोकिरियुनि जो, उन खे हायर करण जे कारण असांखे 8 महीना कोशिशि करणी पई, तॾहिं हली उहे 25 पूरियूं आयूं। उन 25 मां असां उनखे हिकिड़े पुट खे या मुड़ुस खे या पीउ खे अलॻि नौकिरी ॾिनी त बसि छोकिरी घरों अकेली न अचे, हिकिड़ो दफ़ो आसिरो थिए। पर जॾहिं ॾिठुनि त हिते माहौल तमामु सुठो आहे त पोइ हाणे त जेकी ॿियो जेको असां भर्ती शुरू कई त उहा असांजे 15 ॾींहंनि में भर्ती पूरी थी वई ऐं उन में सिफ़ारिशूं आयूं। अहिड़े क़िस्म सां हिते असां वटि EVO ड्राइवर हलाइण वारियूं, EMT नर्सिस, अंदरि कोऑर्डिनेटर, ऑफिस में कॉल सेंटर में असांखे सभिनी में मूंखे त 50% रखणियूं आहिनि, पर मां हिन इश्तिहारनि में 20% ॾिनो आहे त उहा 20% त छोकिरियूं अचनि। छो जो जेकॾहिं इहे छोकिरियूं न ईंदियूं त मुंहिंजी भेण, मुंहिंजो औलाद, मुंहिंजो ॻोठ में जेकॾहिं अधु आबादी कमु करण वारी आहे, असां सिंधी जेके असां सिंधी कमु करण वारनि में हुअं ई सुस्तूं, जेकॾहिं मर्द सुस्त हूं त मायूं त कुझु करे खारा पीआरे सघनि। बिल्कुलु सर, तमामु सुठी ॻाल्हि कई। ऐं सर जी ज़ाहिर ॻाल्हि आहे कचहरी में ॾिसो खोड़ सारो, मां जीअं तव्हांखे चयो हुयो त 2 कलाक प्रोग्राम करण जो मतिलबु इहो न हूंदो आहे त सिर्फ़ु वेही ॻाल्हाइण, इलाही सारा फ़ाइदा मिलंदा आहिनि। हाणे तव्हां अॼु जे प्रोग्राम मां इलाही सारा फ़ाइदा वरिता हूंदा। अञा खोड़ सारी कचहरी सर तव्हां सां रहिजी वई, छो टाइम बिल्कुलु शॉर्ट आहे। ऐं जेको आहे नेक्स्ट प्रोग्राम में जेको आहे इनशाला वरी तव्हांखे घुराईंदासीं। आख़िर में को नंढड़ो बसि मैसेज जल्दी जल्दी सां ॾियो। सिंध अमड़ ख़्यालु रखे थी असांखे पंहिंजे अमड़ जो ऐं उनजे सॼे जेको बि हुनजो जेको असांजे ख़्यालु रखण वारा जेके बि असांजा एसेट्स आहिनि उनजो बि ख़्यालु रखणु खपे ऐं उन ई नियत सां उनजी मोट ॾियणु खपे। बिल्कुलु बिल्कुलु, तमामु सुठो मैसेज ऐं वॾी महिरबानी सर, तव्हां आयो, इलाही सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए करे। ऐं टाइम बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे, वरी ज़िंदगी रही त सुभाणे तव्हां सां गॾु हूंदासीं। लास्ट में जेको आहे ख़ूबसूरत सॉन्ग ॿुधंदासीं, बादल भाई खां ॾिसंदासीं असांखे छा थो ॿुधाए। जी बादल भाउ। सर जीअं त तव्हां हक़ ऐं सच जी राह ते ऐं इन सफ़र में रवंदा आहियो, अलाह तव्हांखे अञा वधीक कामयाबी ॾींदो। असांजूं दुआऊं आहिनि तव्हां सां। त हीअ असांजे सिंध जूं सूरमियूं जेके आहिनि उहे आउं तव्हांखे ॿुधायां थो त उन्हनि हक़ ऐं सच जी राह में पंहिंजूं ज़िंदगियूं क़ुर्बान करे छॾियूं, पर हक़ ऐं सच जी राह छॾियूं कोन। उहो मैसेज तव्हांजे नज़र कयां थो ऐं सॼी सिंध जे नज़र। हर शख्स कहानी आहे, दुख जी न पुॼाणी आहे। हर शख्स कहानी आहे, दुख जी न पुॼाणी आहे। एहसास बिना माण्हू अख़बार पुराणी आहे। मूं लाइ मरी वएं तूं, हुन तार उमाणी आहे। छो आयाज़ अॼु तुंहिंजे अखड़ियन में पानी आहे। वफ़ा जिते आ उहो दर नथो छॾे सघिजे। वफ़ा जिते आ उहो दर नथो छॾे सघिजे। दुनिया छॾे बि दिलबर नथो छॾे सघिजे। दुनिया छॾे बि दिलबर नथो छॾे सघिजे।
वफ़ा जिते आ उहो दर नथो छॾे सघिजे। बंभोर शहर मां ससुई इहो चई निकती। बंभोर शहर मां ससुई इहो चई निकती। शहर छॾे थी सघां वर नथो छॾे सघिजे। शहर छॾे थी सघां पर नथो छॾे सघिजे। दुनिया छॾे बि दिल पर नथो छॾे सघिजे। वफ़ा जिते आ उहो दर नथो छॾे सघिजे। ॿी सिंध धरतीअ जी सूर में कच्चे घड़े जे मथां सुॾ कंदे सोहणीअ बि चयो। कच्चे घड़े जे मथां सुॾ कंदे सोहणीअ बि चयो। मरां भली मरां मेहर नथो छॾे सघिजे। मरां भली मरां मेहर नथो छॾे सघिजे। दुनिया छॾे ॾिबी दिल पर नथो छॾे सघिजे। वफ़ा जिते आ उहो दर नथो छॾे सघिजे। सर ही शेर उमर जे कोट खे ललकारे मारुए बि चयो। उमर जे कोट खे ललकारे मारुए बि चयो। मिठो अबाणो पंहिंजो घर नथो छॾे सघिजे। मिठो अबाणो पंहिंजो घर नथो छॾे सघिजे। दुनिया छॾे ॾिबी दिल पर नथो छॾे सघिजे। वफ़ा जिते आ उहो दर नथो छॾे सघिजे। नथो छॾे सघिजे।
मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।